अस्सलाम वालेकुम म्यूजिक ऑन डिमांड में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कनि था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बुझो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। छो जो हमेशह वांगुरु असां चवंदा आहियूं दुआ जॾहिं असां हिक ॿिए लाइ घुरंदा आहियूं त स्पेशली पंहिंजे लाइ दुआ घुरण जी ज़रूरत न आहे पवंदी। छो जो ऑटोमेटिक असां जूं जेकी दुआऊं आहिनि उहे पूरियूं थी वेंदियूं आहिनि। छो जो असां ॿिए कंहिंजा ख़ैरु ख़्वाह रहंदा आहियूं त अलाह साईं असांजो पंहिंजो पाण ई ख़ैरु करे छॾींदो आहे। त हमेशह हिक ॿिए जा ख़ैरु ख़्वाह रहो, हमेशह हिक ॿिए जो जेको आहे केयर कंदा कयो। अच्छा, स्टार्ट में ई तव्हांखे हिकिड़ी ज़बरदस्त ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधाईंदी हलंदसि, बल्कि सभिनी जे लाइ ख़ुशख़बरी हूंदी। त असां ही पूरो वीक जेको आहे उहो असां पंहिंजे क़दीमी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां जेका नुमाया ऐं निराली जेका सिंध आहे उन में जेके असांजूं रस्मूं आहिनि असां उन्हनि सां मल्हाईंदासीं ऐं हज़ारनि सालनि खां पुराणी असांजी जेको आहे सिंध धरती जी जेका तहज़ीब आहे उन में असांजूं जेके शादियुनि जूं रस्मूं आहिनि असां उहे ॾेखारींदासीं। उन में पधरी अची वई, उन में मंगणी अची वई, उन में वना जेको असां ॾींदा आहियूं त हर हिकु जेका कास्ट हूंदी आहे सभु त हूअं त असां सभु सिंधी सभु सॼी सिंध हिकु आहे, पर कास्टूं जेके आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। त जेको आहे तव्हां कीअं वना ॾींदा आहियो, तव्हां कीअं पधरी जी रस्म कंदा आहियो, तव्हां कीअं मंगणी जी रस्म खे अदा कंदा आहियो ऐं जेके माण्हू ओवरऑल जेके बि कास्टूं आहिनि त पंहिंजो पंहिंजे हिसाब सां सभु ॿुधाईंदा कॉल ज़रिए। जीअं रोज़मर्रा तव्हां कॉल कंदा आहियो, तव्हां कॉल करे सघो था ऐं हिन प्रोग्राम में तव्हां असांखे अॼु खां वठी जुमे ताईं इहो ई ॿुधाईंदो। असांजो टॉपिक ई इहो हूंदो। असां सां जेको आहे हिकु ख़ुशख़बरी सां गॾो गॾु इहो ॿुधाईंदी हलां त असां सां सुभाणे खां हिन प्रोग्राम में गॾु हूंदी मेहताब बलोच पंहिंजे ग्रुप सां गॾु। ऐं जेकॾहिं मेहताब बलोच ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंजी पसंदीदा आहे, तमामु सुठो आवाज़ु रखंदड़ आहे ऐं सेहरनि जे हवाले सां इलाही मशहूरु आहे। त सुभाणे खां असां उहा गॾु हूंदी पंहिंजे ग्रुप सां गॾु, पंहिंजे सरतियुनि सां गॾु ऐं जेको आहे असां पंहिंजो पूरो वीक जेको आहे उहो मल्हाईंदासीं। पंहिंजी असां सक़ाफ़ती रस्मूं ॾेखारींदासीं ऐं असांजी सिंध में त जेके असांजा सिंधी आहिनि सिंधी कल्चर जे हवाले सां त जेके असांजूं मुख़्तलिफ़ कास्टूं आहिनि उहे कहिड़ो कहिड़ो जेको आहे रस्मूं कनि थियूं पंहिंजे मंगणियुनि में, पंहिंजी शादियुनि में, पंहिंजे जेको आहे वना में। त असां बि उहो ई ॾेखारणु चाहियूं था ऐं इहा बि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त KTN जेको आहे सदाईं जेको आहे सिंध जे लोक विरसे खे दुनिया ॾों पेश कयो आहे। त हाणे बि KTN अहिड़ो ई क़दम खयों आहे त ही हफ़्तो असां पंहिंजे म्यूज़िक ऑन डिमांड में इहो ई मल्हाईंदासीं त असां पंहिंजी जेके सिंध जी सक़ाफ़ती रस्मूं आहिनि असां उहे ॾेखारियूं ऐं असां जेके शादी ऐं वना वारियूं आहिनि त अॼु जेके बि कॉलर स्पेशली आउं चवां पहिरियां ई त जेके बि कॉल कयो त असांजो जेको टॉपिक हूंदो अॼु जो सवाल ई इहो हूंदो त तव्हां पंहिंजी मंगणियुनि में, तव्हां पंहिंजी शादियुनि में, तव्हां पंहिंजे पधरियुनि में कहिड़ी रस्मूं ॾेखारींदा ठीकु आहे। इहो थी वियो ऐं हाणे जेको आहे असां वटि जेको तव्हां ॾिसंदा हूंदो त असांजे भरिसां बल्कि मुंहिंजे ई भरिसां पियो आहे न मखण वाला जेको आहे बटर कुकीज़ असां सां गॾु आहे। उन ॾींहुं बि आउं तव्हांखे ॿुधायो हुयो त हिन जो जेको फ्लेवर आहे तमामु सुठो आहे ऐं जेको आहे गिफ्स मक्खन वाला ख़ालिस मक्खन से बना ऐं खस्ता और मज़ेदार बिस्किट जो है सच में निराला गिफ्स का मक्खन वाला बटर कुकीज़ आ गया है छा गया है। ऐं वाक़ई में मतिलबु ॾाढो सुठो आहे, बटर जो फ्लेवर अचे थो त जेके बटर लवर आहिनि उन्हनि जे लाइ त ईद थी वई। छो जो उहे चांहि सां गॾु बि खाई सघनि था ऐं उहे जेको आहे मतिलबु ईअं बि खाई सघनि था। छो जो छोटी मोटी जेका बुख आहे उहा असांखे लॻंदी रहंदी आहे 24 कलाकनि में। केॾी महिल बि इंसान खे बुख लॻी थी सघे त हीउ तव्हांजो इलाही सुठो साथ ॾेई सघे थो। मक्खन वाला बटर कुकीज़ ऐं गिफ्ट जो आहे तमामु सुठो आहे, फ्लेवर बि सुठो आहे। आउं बि खाईंदसि हिन महिल बि, उन ॾींहुं बि आउं खाधो हुयो त हिन जो जेको फ्लेवर आहे उहो मूंखे इलाही सुठो लॻो त वरी बि खाईंदसि ऐं तव्हां सां कचहरी बि कंदसि ऐं बिस्किट बि खाईंदमि। त मां वरी बि हिकिड़ो दफ़ो इहो चवंदसि त गिफ्स मक्खन वाला जेको हीउ बटर कुकीज़ आहे उहो तव्हां ट्राए कजो। ऐं हा, इहो बि पुछंदी हलंदमि त जिन ट्राए कयो आहे उहे बि ॿुधाए सघनि था त असां हीउ ट्राए कयो आहे बिस्किट ऐं असांखे हिन जो फ्लेवर कीअं लॻो, हिन जो टेस्ट कीअं लॻो ऐं खाइण में कीअं आहे त इहो तव्हां बहरहाल ॿुधाए सघो था। बाक़ी असां जेको पंहिंजो वीक मल्हाईंदासीं हीउ हफ़्तो पूरो असांजो जेको आहे उहो पंहिंजी सक़ाफ़ती रस्मुनि ते हूंदो। सिंध जो कल्चर ॾेखारींदासीं त सिंध जे कल्चर में जेके शादियूं या मंगणियूं आहिनि उहे कहिड़े हिसाब सां थियूं थियनि। सो बहरहाल कॉल ऐं कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। माफ़ी कहिड़ा हाल आहिनि? आवाज़ हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो केरु किथां खां? मोमल थी ॻाल्हायां टंडोलायर मां। मोमल कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी मां ठीकु आहियां। तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते प्रोग्राम ॾिसो पिया? जी
वरी ॾिसां बि माशाल्लाह जाम क्यूट लॻो। सुठी बि लॻा। अच्छा, थैंक यू तव्हां पाण सुठा आहियो, इन करे तव्हांखे सुठी लॻंदी आहे। अच्छा मूमल, असांजो टॉपिक त ॿुधो हूंदो तव्हां? अभी लाइट कोन आहे। लाइट, यार लाइट जो ॾाढो मसलो आहे। भला तव्हां लाइट वारनि खे कुझु चओ नथा? अभी घणो कुझु चऊं था की असांखे मथां खां ऑर्डर कोन आहे, छा कयूं? इहो त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, मथां खां ऑर्डर न आहे, हीअं न आहे, हू न आहे। इहो इन्हनि जो तकिया कलाम आहे, कूड़ इन्हनि खे जाइज़ आहे इहो ॻाल्हाइण, न? चऊं था वातावरण हर को बसि माना पंहिंजे बॉस ते हणी छॾींदा, भई बॉस ईअं थो चए, बॉस ईअं थो चए, बॉस हाल वीचारे बॉस खे का ख़बर ई न आहे हूंदी, हर कोई ईअं कंदो आहे। बहरहाल असांजो जेको टॉपिक आहे न अॼु जो, त अॼु खां असां पंहिंजी सिंधी रस्मूं ऐं पंहिंजे सिंधी कल्चर ते ॻाल्हाईंदासीं, जेको असांजी शादियूं आहिनि, पधरियूं आहिनि, मंगणियूं आहिनि, कीअं थींदियूं आहिनि, ओवरऑल उन ते ॻाल्हाईंदा आहियूं। त तव्हांजे घर में या तव्हांजे ख़ानदान में जेका शादी जी रस्म थींदी आहे, जेका मक़सदु मंगणी जी या पधरी जी या शादी वारी, कीअं कंदा आहियो? शादियुनि में काफ़ी रस्मियूं थींदियूं आहिनि। मेन माना तव्हांजी रस्म कहिड़ी आहे? असांजी जॻह जेको सिंधियुनि में थींदो उहो ई आहे। कहिड़ी? बलोच आहियूं क़ौम जा, पर असां में सेम आहे, लावा ईंदा आहिनि, वरी अलाए छा छा कंदा आहिनि, इलाही कुझु थींदो आहे। अलाए छा छा कंदा आहिनि, उहो सभिनी खे ख़बर आहे त इलाही कुझु थींदो आहे, पर कुझु रस्मूं जेके आहिनि न उहे असां पंहिंजे कॉलर्स खे चवंदासीं त शेयर कनि, छो जो ख़बर पवे न त कहिड़ी कास्ट कहिड़ियूं रस्मूं करे थी, कहिड़ियूं थी करे। हलनि पियो, जेके शुरू में हलंदा हुआ, जेके वॾा करे गुज़रिया, उहे सालियूं हलनि पियो अञा बि। हा बिल्कुलु हलनि पियो। हा त हाल में त लावा वग़ैरह ईंदा आहिनि, अलाए छा छा थींदो आहे, घणो कुझु कमु थी वेंदो आहे। सही, ॿियो कुझु चवणु चाहींदो? बसि अभी ॿियो छा चवां, को गानो हलाए छॾियो पंहिंजी मर्ज़ी से। अॼु त गाना, अॼु खां गाना न हलंदा, अॼु खां वठी रुॻो सेहरा हलाईंदासीं। सेहरा? हा, छो जो असां वीक ईअं रखियो आहे। हा न, तव्हांखे वणी न ॻाल्हि? वाह वाह, मां त ॾाढी ख़ुशि थियसि। मुंहिंजो फेवरेट सभु जा सभु। पसंदीदा सेहरो आहे भला तव्हांजो? मूंखे पसंदि आहे, अहिड़ी कोन थी राज कंदा। वाह 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 वाह, चलो ठीकु आहे, असां ज़बरदस्त सेहरो प्ले कंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदव? ठीकु आहे, ओके, लाफ़िज़। थैंक यू मूमल, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं मूमल असां कॉल कई, असां रेगुलर कॉलर मूमल, ऐं मूमल खे बि सुठो लॻो ॿुधी करे त जेको आहे असां मतिलबु सेहरो कोन को प्ले कंदासीं, सेहरा ई असां वटि हूंदा। त इन जे करे सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर चई थी छॾियां त अॼु असां सेहरा ई प्ले कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त पूरो वीक ही सेहरनि जो ई हले। ऐं तव्हांजी जेका बि फरमाइश हूंदी उहा सेहरनि जे हवाले सां या शादियुनि जे हवाले सां, जेके गीत हुजनि ज़्यादातर उनजी फरमाइश कजो। जेके शादियुनि में या मंगणियुनि में या पधरियुनि में असां गीत हलाईंदा आहियूं, उन्हनि जी फरमाइश थिए त वधीक जेको आहे सुठो लॻंदो। ऐं रस्मुनि जे हवाले सां त हाणे मूमल त असांखे एतिरो घणो कुझु न ॿुधाए सघी, पर तव्हां पंहिंजी रस्मूं ज़रूरु शेयर कजो त तव्हां पंहिंजी मंगणी में या पधरी में या वना में या जिन महिल शादी थी करे मतिलबु बस थींदी आहे, त उहो जेको बि रस्मूं हूंदियूं आहिनि असांजूं, उन्हनि में कहिड़ी कहिड़ी रस्म तव्हां जे बि ख़ानदान या तव्हांजी फैमिली में इन आहे त उहो ज़रूरु शेयर कयो, छो जो पूरो वीक मल्हाईंदासीं त इन में खोड़ सारियूं जेके आहिनि रस्मूं अची थियूं वञनि। बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बशीर सां बशीर पठान थो ॻाल्हायां। जी बशीर भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी टीम ख़ुशि आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो एहसान। प्रोग्राम ॾिसो पियो भाउ? जी बिल्कुलु ॾिसूं पिया, ऐं जेके मौज़ू आहिनि उते ॻाल्हाईंदासीं। जी बिल्कुलु ॻाल्हायो। जी, रस्मूं जेके हूंदियूं आहिनि त जेके सिंध जो रस्मूं हूंदियूं आहिनि उहे अॼु बि जेके साॻी आहिनि, पर कुझु जेके आहिनि घटिजी वियूं आहिनि रस्मूं। सही। हा, तव्हांजी नज़र में गाना हूंदा, गीत हूंदा, मायूं घर में ईंदियूं हुयूं, ॻाईंदियूं हुयूं, हाणे उहो घटिजी हाणे सिर्फ़ु टेप इको साउंड ते माना गाना हलाईंदा आहिनि, त पोइ माना इलाही जेको माना फ़र्क़ु अची वियो आहे। हा बिल्कुलु, इहो तव्हां सही था चओ त कुझु रस्मूं घटिजी वियूं आहिनि ऐं ईअं हुजणु न खपे हा। जी बिल्कुलु। अच्छा, तव्हां वटि बि उहे ई साॻी रस्मूं हलनि पियूं जेके पुराणियूं आहिनि असांजूं? हा, पुराणियूं बिल्कुलु आहिनि, जेके ॻोठनि में हूंदियूं हुयूं, हाणे अॼु शहर में पोइ उहे जेके आहिनि असांजी जेके शादियूं थींदियूं आहिनि ॿारनि जूं या कंहिंजूं, त पुराणियूं रस्मूं हूंदियूं आहिनि, उन खे असीं जेके आहिनि इस्तेमालु कंदा आहियूं, माना गीत हूंदा आहिनि उहे जेके आहिनि पूरियूं कंदा आहियूं। अच्छा, चलो सही। ॿियो कुझु चवणु चाहींदो?
ना बस मेहरबानी तव्हांजी। थैंक यू भाउ, थैंक यू अल्लाह हाफ़िज़। ऐं बशीर भाउ सां कॉल कई वधीक खां रेगुलर कॉलर आहे बशीर भाउ बि। ऐं बशीर भाउ ॾाढी सुठी ॻाल्हि कई, वाक़ई सच आहे त कुझु जेके रस्मूं आहिनि उहे असांजी रस्मुनि मां कढी छॾियूं अथनि। जीअं अॻ में मतिलबु ॻाइणियूं अची करे ॻाईंदियूं सेहरनि वारियूं, जिन खे असां सिंधी में चवंदा आहियूं, त सेहरनि वारनि खे घुराईंदा घर में, उहे सेहरा लाॾा चवंदियूं। पर हाणे हिकु साउंड ते सभु कोई बसि वरी पंहिंजे सिंधी गाना असांजा एॾा सुठा अची विया आहिनि, हर को उन ते डांस थो करे। बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक आहियो? मां बिल्कुलु ठीकु। भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जा करम। जी तव्हां प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु अभी प्रोग्राम जो इंतजार कंदा आहियूं। बिल्कुलु ॾिसंदा आहियूं प्रोग्राम। प्रोग्राम माशाल्लाह ज़बरदस्त आहे। गर्मी आहे दुबई में भला? जी अभी गर्मी आहे दुबई में? गर्मी अभी मौसम में गर्मी ॾाढी लाज़िम हूंदी आहे न। हाँ, गर्मी त लाज़मी हूंदी। अच्छा, चयो वेंदो आहे त पाकिस्तान खां वधीक दुबई में गर्मी आहे, छा सही आहे इहा ॻाल्हि? जी अभी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। जो हिते आहे न, जेके रेगिस्तान आहे, इहे सम्झो रवारी हूंदो आहे। जीअं हिते असां सीमेंट सां मिक्स कंदा आहियूं, ॾाढो वारी न हूंदो आहे। इन जे करे माना ख़ासि गर्मी जेको त सिज जो तापश घणो थींदो आहे, इन करे बि गर्मी वाकई हिते घणो हूंदो आहे। सही सही, बिल्कुलु सही। अच्छा, गाॾियुनि में घर न हुजे थी त माण्हू रही नथो सघे, हिकु मिंट बि रही नथो सघे। अच्छा, इहो बि पुछणु चाहियां त जेको आहे अॼु असां टॉपिक ॿुधो आहे तव्हां? बिल्कुलु बिल्कुलु अॼु ॿुधो। टॉपिक तमामु ज़बरदस्त आहे। हमेशह वांगुरु जेके बि टॉपिक हूंदा आहिनि तमामु बहितरीन हूंदा आहिनि। अॼु छा चवंदव तव्हां रस्म कीअं कंदा आहियो पंहिंजी शादियुनि में? जी अभी तव्हां पंहिंजी रस्म कीअं कंदा आहियो शादियुनि में? जेके वॾा कंदा आहियूं उहे रस्मूं आहिनि। जीअं त घोट खे वठी ईंदा, लावा ॾींदा आहिनि, पोइ हुन खां अलावा जेको आहे त माना ख़ुशी थींदो आहे, फेरा थींदा आहिनि, वग़ैरह वग़ैरह थींदा आहिनि। सही। अॻे में अॻे जेके हलंदा उहे ई रस्म हले थो। अॻे जेका अॻे रस्म भले हाणे जो रस्म जेको तमामु ख़राबु आहे। अॻे माना शादी ॾींदा त घोट कुंवार राति उते रहंदा। अॼुकल्ह ॾींहं जो ॾींहुं वठी था अचनि बसि। ॿुधो थी? हाँ, काफ़ी हंधनि ते ईअं बि आहे त ॾींहं जो ईअं त न आहे। न जेके पुराणनि जो जेके असूलियत हलंदा ईंदा माना उहो माना हिकु राति माना घोट कुंवार जे घर रहंदो हो अॻे। ॿुधो थी? हा, बिल्कुलु सही था चओ। बसि हाणे हर को रवाज़ लॻो पियो अॼु बसि। हाँ, बिल्कुलु बिल्कुलु। काफ़ी दोस्त ॾिसनि था गुज़रे सभिनी खे सलाम। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे माशाल्लाह। वालेकुम सलाम। मां उन्हनि जे तरफ़ां थैंक यू भाउ। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। मीर मोहम्मद भाउ दुबई खां असांखे कॉल कई। ऐं मीर मोहम्मद भाउ जो त जेको आहे रस्मूं त उहे ई हलनि पियूं जेके असांजे वॾनि खां वठी हलनि थियूं, पर कुझु वाकई जेको चेंजिंग थी वई आहे ऐं ईअं थियणु न खपे। ऐं कुझु माण्हू वरी पंहिंजे हथ जूं रस्मूं बि एड कयूं आहिनि। पर सुठी ॻाल्हि आहे, अगरि ख़ुशियुनि में त ख़ुशियूं ई शामिलु कबियूं न, अहिड़ी का ॿी ॻाल्हि त न हूंदी। पर उहे जेके आहिनि असांजो मक़सदु आहे त उहो सभु शेयर कयो त तव्हां कीअं रस्मुनि खे सेलिब्रेट कंदा आहियो न, त मङणी कीअं कंदा आहियो, पधरी कीअं कंदा आहियो, तव्हांजी वना कीअं हूंदी आहे, जेके लावनि जे टाइम ते जेके रस्मूं हुजनि उहे तव्हांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। सो बहरहाल तमामु सुठो असांजो हीउ वीक गुज़रंदो। ऐं सुभाणे खां वठी थोरो सेट जो जेको गेटअप आहे उहो चेंज हूंदो, मुंहिंजो गेटअप चेंज हूंदो। असां सां जेको आहे मेहताब बलोच हूंदी पंहिंजे ग्रुप सां गॾु। ॾाढो मज़ो ईंदो। तव्हांखे लाइव कॉल ज़रिए तव्हां पंहिंजे सेहरनि जी लाॾनि जी फरमाइश बि करे सघो था, उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था, प्लस में पंहिंजे फेवरेट सेहरनि खे ॿुधी सघो था, इंजॉय करे सघो था। ऐं जंहिंजे घर में शादी आहे, कंहिंजे पुट जी शादी आहे, कंहिंजे भाउ जी शादी आहे, कंहिंजे सोट मासात जी शादी आहे, उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी टीम जे तरफ़ां जेको आहे ही पूरो वीक जेको असां सेलिब्रेट कयूं था उहो उन्हनि जे नाले ते। ऐं सो बहरहाल हिन वक़्तु ऐं खिला इन लाइ पई त जेको आहे ख़ादिम भाउ हिन महिल झुमिरी पियो पाए। सो सुभाणे मज़ो ईंदो न, छो जो सेहरा हूंदा, ढोलक हूंदो, सभु कुझु हूंदो। बहरहाल कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। प्यारी मदद मोलाली मदद भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? सब कराची गाड़ी। अच्छा, अंसार भाउ तव्हांखे नालो ॿुधण जी ज़रूरत ई न आहे। महिरबानी महिरबानी। तव्हां मुंहिंजी भेण आहिनि, सॼी भेण आहियो बसि। बिल्कुलु, तव्हांजो आवाज़ ई सुञाणे वेंदा आहियूं माशाल्लाह। महिरबानी वधी। सॼी होटल तव्हांखे यादि पई करे। मीर वेठो आहे, भाउ गोर वेठो आहे, शकील वेठो आहे। महिरबानी यादि पिया कनि। महिरबानी सभिनी भाइरनि जी। छा चवणु चाहींदो? अॼु मां गानो ॿुधाईंदुमि। गानो ॿुधाईंदो? कहिड़ो गानो ॿुधाईंदो? परवाह न कर पंहिंजी मर्ज़ी सां कपा ओ कतो करूं पोइ घोट में आंदई गोले में जादो ते वाह वाह वाह।
आसन में कदे तोरे सदींद तो जान दी तो गोरे सदींद से कन खोले मुझी गाल बुटी तो बचन तियारी निभा वाह तो करी पो गोट में औंदई गोलन जात जगा हलवा दिए वाह 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 जबरदस्त मस्त आना बुधा सोनी आई सोनी तेरा ताग भला थई ठीक आहे भा वॾी महिरबानी थैंक यू अंसार खोसो भा असांखे गुलशन हदीद खां कॉल कंदासीं रेगुलर कॉलर ऐं भाउ खे मुंहिंजो त तव्हांखे आवाज़ मां ई सुञाणे वेंदा आहियूं तव्हांखे नालो ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे जॾहिं बि अंसार भाउ कॉल कंदा ख़ादिम भाउ चवंदो अची वई कॉल मतिलबु ईअं छिरक निकिरी वेंदो आहे न उनजो आवाज़ माशाल्लाह एतिरो खुलियल आहे सो बहरहाल इहो बि सुठी ॻाल्हि आहे त कंहिंजो आवाज़ जेको आहे उहो लाउड स्पीकर थोरो मतलब फास्ट हुंदो आहे कंहिंजो स्लो हूंदो आहे कंहिंजो त वरी आवाज़ सम्झ में न ईंदो आहे सुठी ॻाल्हि आहे खुलियल आवाज़ सुठो आहे सुठो हुजणु खपे मतिलबु कंहिंखे केरु किथे फासंदो त रड़ वॾी करे सघंदो सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाउ केरु किथां खां कीअं आहियो भाउ ठीकु आहियो अलहमदुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अलाह जो शुक्र प्रोग्राम ॾिसो पिया भाउ हाँ बिल्कुल इंतजार कंदा आहियूं ॾाढो वेट थींदा आहियूं 5 थींदा वेट थींदो आहे असांजो महिरबानी दी तव्हां रखियो अॼुकल्ह जेको ज़ोरावन में जेके फंक्शन थियनि था त ज़ाहिर डिजिटल तौर लॻो पियो आहे हा रीत रस्म त ज़ाहिर आहे जेको मल्हाए थो उहे मल्हाइजनि पियूं सिंध में जेको हमेशह थींदो आहे इहो छठी हुजे या वियांह हुजे जी हा दुल्हन थी आहे मुख़्तसर कम ई भेण सही तव्हांजो हाणे बि प्रोग्राम आहे हिन हफ़्ते में सॼे में भेण ही पूरो हफ़्तो हलंदो हेलो हेलो छा पिया चओ भाउ हेलो मेरा भाउ जेको आहे कॉल कई ऐं भाउ चयो त आहिस्ता आहिस्ता जेके आहिनि रस्मूं मतिलबु ख़तमु थी वियूं आहिनि हाणे डिजिटल दौर अची विया पर ईअं बि न आहे किथे किथे जेको आहे अची वियूं आहिनि शयूं पर ओवरऑल असांजी पूरी सिंध में जेका असांजी सिंध सकाफ़ती विरसे सां मालामाल आहे असांखे विरसे में इहे सभु शयूं मिलियूं आहिनि ऐं उन में असांजो रस्मूं आहिनि उन में असांजो खाइण पीअण आहे उन में असांजो लिबास आहे उन में असांजो उथण वेहण आहे उन में असांजो ॻाल्हाइण आहे उन में असां खे परे खां ई माण्हू मतिलबु सुञाणे वेंदा आहिनि असांजे लिबास खां त हीअ सिंधी आहे हिकिड़ी सिंधियुनि जी पंहिंजी हिकिड़ी पहचान आहे असांजी त उहे जेके रस्मूं आहिनि उहे भली माण्हू केतिरो मॉडर्न थी वञे केतिरो बि स्ट्रेट फॉरवर्ड हुजे पर जेको आहे पंहिंजो उहो रस्मूं जेका आहिनि उहे न विसारणु खपनि ऐं न ई वरी ईअं चइजे त न हीअ त हाणे पुराणो दौर आहे छो त पुराणे दौर में ई मज़ो हूंदो आहे बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम सलाम भाउ अभी खुश आयो अलीगुल तो गलाया भेण बटी तव्हां कीअं तबियत भेण बिल्कुलु ठीकु अलीगुल भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक शुक्र अल्हम्दुलिल्लाह भेण थोरो काल में प्रॉब्लम अचे थो लाइट कोन्हे पर अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण सां मुंहिंजी ॻाल्हि थी वई आहे ॾाढो सुठो जेको 15 मिंट लाइट हुई जो मां ॿुधी वरितो त रस्म जे लाइ त बि कुझु एडवांस जल्दी थी वई आहे लेकिन असां वटि अञा बि उहे ई आहिनि जेके पुराणे ज़माने खां माना परॾाॾनि खां हलंदी थियूं अचनि सेरा खुशियूं मेहंदियूं लावा टकर वरी जेको आहे सो ख़ासि करके असांजी मेहंदी जी तमामु बहितरीन थींदी आहे पोइ वरी उनखे कुझु असां कुंवार खे वठी ईंदा आहियूं त उनजो हिकिड़ो दिलचस्प ॿियनि वटि आयल न उहा कुंवार पीलर खे या घर जे दरवाज़े खे वठी ॾींहं ॾींहुं ॾेर जा हुनजो को भाउ अगरि आईंदो उनखे पैसा ॾेई पोइ जेतिरे में राज़ी थिए पोइ तो हथ कढाए पोइ पंहिंजे घर वठी वेंदुसि जेका मूंखे तमामु सुठी लॻंदी आहे जेको आहे उनजे लाइ जेको आहे सभु असां वटि तक़रीबन अधी उहे पुराणियूं ऐं जेको मटको हूंदो आहे असां उनखे एॾो वॾो सिंगारींदा आहियूं उनखे गुल बगरा चित्र कढाए उहो पाणी जो भरे उन सां असां पहिरियों पाणी घोट ते असां उहो हारे पोइ असां हुनखे जेको मर्द 4-5 घोट खे वेचारे असां मर्द तयारु कंदा आहियूं वाह वाह ज़बरदस्त असांजो तमामु बहितरीन अल्हम्दुलिल्लाह थोरी चेंजिंग आई आहे सेरणी जॻह ते जेको आहे सो शमन अली ऐं जेको आहे सो असांजो मुमताज़ मौलाई साहिब जेको आहे सो माइन जे अंदरि घिरी वियो आहे सही बाक़ी अल्हम्दुलिल्लाह थी तव्हांजो अलाह ताला जे उमीदूं पूरी कंदो तव्हांजो भाउ ईंदो तव्हांजो रस्मूं ॾिसंदासीं असां दादी तव्हांजी तबियत कीअं आहे सॼी टीम खे सलाम तव्हां अॼु ॿुधाए चवनि मुंहिंजी काल खणंदा कनि काल मुंहिंजी तकलीफ़ मां लॻी वेंदी आहे पोइ बसि पोइ अदा ॼण खणी कोन वञा जा कॾहिं कॾहिं नानी चवनि मां बीमार आहिनि मुंहिंजी तूं दुआ वठी मूंखे शामिल कंदा कनि तव्हांजी कॉल ख़ादिम भाउ न खणे तव्हां ईअं सम्झो था वधीक पाण
हाँ अदी ॿियो मुंहिंजी भांजी तव्हांजे प्रोग्राम ॾिसे पई ख़ासि करके अॼो को नवाबज़ादी ज़ैनब जेको आहे सो ऐं मुंहिंजी घरवारी जेको आहे सो तमामु तव्हांखे घणा सलाम थी चए हद खां वधीक ॿुधी जेको आहे सो मुंहिंजा जेको आहे सो अॻां भेण खे सलाम चओ छो त असां सां थोरो मसलो लाइट जो थी वियो आहे तव्हांजो जेको प्रोग्राम शुरू थिए थो त असांजी लाइट हली थी वञे ओ इहो ई त वॾो मसलो आहे न लाइट जो लाइट वारनि अदी मां असांजी आर्मी जी लाइट कोन वेंदी पर हिननि 24 कलाक 1.5 कलाक जेको लोड शेडिंग करे छॾी आहे 5:30 खां वठी 7 ताईं अच्छा 5:30 खां वठी 7 ताईं पर रिपीट में वरी पोइ 1 बजे ॾिसी वठंदा आहियूं पर तव्हां त थोरो ॾींहुं रोज़ ॻाल्हि थी वञे न इहो ॿुधी वठंदो आहियां सुठी ॻाल्हि आहे ख़बर पहुची वेंदी आहे अॼु कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाए थी हाँ बिल्कुल न इहो ख़बर पहुची वेंदी आहे असांखे जेको आहे माशाल्लाह ॾाढो सुठो ऐं मां चाहियां थो त पुराणियूं रस्मूं जेके ॾेखारींदियूं वञनि बिल्कुलु असां सुभाणे खां वठी इहो सभु ॾेखारींदासीं ऐं अदी अदरा ऐं तव्हांखे टाइम ज़ाया कोन थो कयां मुंहिंजे भाइटे हसनैन जी शादी आहे जेको आहे को बि सोरो मुंहिंजे भाइटे हसनैन जे नाम करे छॾिजो ठीकु आहे ठीकु आहे अलीगुल भाउ अच्छा अलीगुल भाउ जेको आहे कटिजी वई कॉल अलीगुल भाउ कॉल कंदो आहे हमेशह ख़ुशी थींदी आहे ईअं लॻंदो आहे वाक़ई में पंहिंजे भाउ सां पई ॻाल्हायां ऐं अलीगुल भाउ सां ऐं अलीगुल भाउ जे ईअं मुंहिंजा खोड़ सारा ॿिया भाइर आहिनि पर स्पेशली अलीगुल भाउ लाइ चवंदसि त हाणे 1.5 साल थी वियो आहे 1.5 साल खां मथे त हाणे हिकिड़ो अजीब हिकिड़ो रिश्तो जेको आहे उहो गॾिजी वियो आहे ऐं हू हमेशह मूंखे पंहिंजी धीउ ऐं पंहिंजी भेण जो दर्जो ॾींदो आहे त मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे ऐं अलीगुल भाउ लाइ स्पेशली आउं चवंदसि त सभु दुआगू रहंदा कयो छो जो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हुननि जी तबियत थोरी अप एंड डाउन थींदी रहंदी आहे पर ख़ैर अलाह साईं हुननि ते रहम कंदो अलाह साईं हुननि खे वरी हयाती ॾींदो सिहत ॾींदो ऐं अलीगुल भाउ अच्छा अलीगुल भाउ लाइन ते अची वियो आहे ॿीहर सो असां हुननि खां उहो सेरो पिया ॿुधूं अच्छा अलीगुल भाउ हलो अच्छा अलीगुल भाउ जी जीअं उन्हनि चयो त भाइटे जी शादी आहे हसनैन जी मुंहिंजे ख़्याल में सो उन्हनि जे लाइ स्पेशली असां सेरो हलाईंदासीं सो तव्हां बि इंजॉय कयो मां बि इंजॉय कयो वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां जी मां मुश्क जी मम्मा ॻाल्हायां थी कीअं आहियो ठीकु आहियो जी अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां जो ख़ूबसूरत सकाफ़त ख़ूबसूरत रंग ख़ूबसूरत माज़ी जा यादियूं ताज़ा थींदा बिल्कुलु बिल्कुलु जी छा चवणु चाहींदव जी मां इहो चवणु चाहींदमि त पहिरियों त अॼु मुंहिंजे बाबा जी बर्थडे आहे अच्छा वाओ जी अॼु मुंहिंजे बाबा जी बर्थडे आहे इहो महीनो बि फादर डे जो आहे सॼो हा बिल्कुलु और ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजी रस्म में इहा रस्म ॾाढी पसंदि आहे जेके अदा जो निकाह थी वेंदा आहिनि तो हिकिड़ी भेण सिलेक्ट थी कंहिंजा 4-5 भेण आहिनि या 2-3 भेण आहिनि या हिकिड़ी भेण आहे 4-5 भेणनि में सिलेक्ट थी उहो पंहिंजे भाउ जो अजरक जो पल्लो ॿधंदी आहे पंहिंजे दुपटे सां सही पोइ उहो खुलंदो ईअं आहे जो भाउ खे कोई कुझु शइ ॾींदो या कुझु बि ॾींदो अदरवाइज तौफ़ीक़ जे मुताबिक़ अच्छा पोइ उहा भेण उहा पल्लो खोलंदी पोइ इहो सेरो चवंदो भेण त भाइनि जा सोनो पल्लो ॿधंदा छिके वाघ वठंदा वाह 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 असांजी इहा रस्म असांखे ॾाढी पसंदि आहे और इन मामले में असां पंहिंजे भाइनि सां ॾाढी मस्करी कंदा आहियूं न सही जी सालियूं चवंदा न न न न असां चवंदा हाउ हाउ असांजो भाउ पोइ त तव्हांजे असां उनखे ॾेई छॾींदासीं न तव्हांखे मतिलबु ॾाढो सुठो मतिलबु रस्म मूंखे इहा वणंदी आहे पंहिंजी ज़बरदस्त माशाल्लाह तमामु सुठो जी ॿियो छा चवणु चाहींदो बस हिकिड़ी ख़ूबसूरत गीत बि थी वञे इहो और बाबा जी बर्थडे जे लाइ बि कुझु थी वञे अच्छा बस तव्हां कुझु ॿुधाइणु चाहींदो कुझु सेरो जी मां इहो त चवां थी भेण त भाइनि जा सोना पल ॿधंदियूं छिके वाघ वठंदियूं चलो चलो सही सुठो लॻो इलाही ऐं तव्हांजी रस्म ॿुधी बि इलाही सुठो लॻो इलाही सुठी रस्म तव्हांजी अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो बस अॼु शुक्र जी वीक मां सेहरियुनि जे मुतलिक़ रखियो आहे उहो चवां थी न यादियूं बि ताज़ा थींदियूं भाउ भॼाइनि जा ॿिया रिश्तेदारनि जा मतिलबु इंसान माज़ी में सुठो चङो लॻंदो अॼु जे दौर में असांजी सिंधी सकाफ़त उजागर थिए थी ॾाढो सुठो लॻंदो बिल्कुलु बिल्कुलु थोरी और ॿी अॼु इहा ॻाल्हि जी असांजे हिते जिते असांजी रहाइश कोयटा में असांजी सिंधी कल्चर खे ॾाढो मतिलबु इंसान मतिलबु अपनाइनि था पिया बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ चलो थैंक यू अल्लाह हाफ़िज़ ऐं मुश्किल जीअं असां ममा सां ॻाल्हायोसीं ऐं उन्हनि
जी रस्म जेका आहे अहिड़े सुठी आहे त जेको आहे हिकिड़ो भेण खे मौक़ो बि मिली वेंदो आहे पंहिंजे भाउ खां कुझु न कुझु वठण जो ऐं ॿाहिरि वरी उन मौक़े ते ॿी बि छॾींदा आहिनि हूअं त खणी कॾहिं कॾहिं मना बि करे छॾींदा आहिनि या ज़िद कंदा आहिनि पर अहिड़ा मौक़नि ते ॿाहिरि ॾेई बि छॾींदा आहिनि सो बहरहाल तमामु सुठियूं रस्मूं असांजी पूरी ओवरऑल सिंध जूं जेके बि आहिनि ऐं जीअं अदी चयो त हिते बि जेको आहे कोयटा जे हिसाब सां हुननि ॿुधायो त कोयटा में बि असांजे सिंधी कल्चर जूं रस्मूं बि पंहिंजे कल्चर में इन कयूं वयूं आहिनि त इहा सुठी ॻाल्हि आहे असांजे लाइ त असांजूं रस्मूं एतिरियूं सुठियूं आहिनि त सभिनी खे मतिलबु एतिरियूं असांजूं रस्मूं वणनि थियूं जो उन्हनि पंहिंजी रस्मुनि में बि असांजी रस्मुनि खे इन कयो आहे त हिन जो मतिलबु आहे त असांजी जेका सकाफ़त आहे उहा सभिनी खे वणंदी आहे ऐं वाक़ई में सिंधी माण्हू सभिनी खे वणंदा आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ चयो वेंदो आहे त पंद्रहं लखनि में सिंधी माण्हू 15 लखनि में वाक़ई में ऐं सिंधी कॾहिं बि परे खां ईंदा आहिनि त बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे या कंहिं ॿिए कंहिं शहर में या आउट ऑफ कंट्री में तव्हां अगरि को सिंधी ॾिसंदा आहियो त तव्हांखे परे खां ई ख़बर पइजी वेंदी आहे त हीअ सिंधी आहे सो हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पहचान आहे हर कंहिं क़ौम जी पंहिंजी पहचान आहे ऐं त असांजी पंहिंजी पहचान आहे असां सिंधियुनि जी असां सिंधियुनि जो उहा ई ॻाल्हि त असांजो खाधो पीतो बि सभिनी खां अलॻि आहे असांजो उथण वेहण सां लिबास स्पेशली असां पंहिंजे लिबास ऐं पंहिंजे खाधे पीते मां पहचानिया वेंदा आहियूं छो जो असांजे कल्चर में जेके शयूं अचनि थियूं खाइण पीअण जे हिसाब सां उहे घटि ॿिए हंधि ॾिठियूं वेंदियूं आहिनि या असांजे लिबास जूं शयूं जेके पाइण जे लाइ असांखे मिलंदियूं आहिनि ओड़ियूं शयूं घटि ॾिठियूं वेंदियूं आहिनि सो बहरहाल असांजो तमामु ख़ूबसूरत सिंध ऐं जीअं आउं चयो त हज़ारनि सालनि खां पंहिंजी क़दीम तहज़ीब ऐं सकाफ़त सां नुमाया ऐं निराली रही आहे ऐं अॻिते बि ईअं ई रहंदी जेसि ताईं दुनिया आहे तेसि ताईं सिंध जेका आहे उहा क़ाइमु ऐं दाइमु रहंदी इहा ई दुआ आहे ऐं हीअ वीक जो मल्हाइण जो मक़सदु बि इहो ई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे ऐं परेशानियूं टेंशन त माण्हुनि खे आहिनि ई आहे इहे त 24 कलाक असांजी ज़िंदगी जो हिसो थी विया आहिनि पर अगरि इन्हनि मां कुझु टाइम कढी असां थोरो सेलिब्रेट कंदासीं ख़ुशी कंदासीं त उन्हनि सभिनी शयुनि खां थोरी देरि जे लाइ असां परे थी वेंदासीं पंहिंजे टेंशननि खां पंहिंजी परेशानियुनि खां पंहिंजे इन्हनि प्रॉब्लम्स खां सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु किथां खां वापदा कॉलोनी गुड्डू खां मोहम्मद हनीफ शाह जी हनीफ भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां ॿुधायो अल्लाह जो शुक्र भाउ मां बिल्कुलु ठीकु तव्हां बिल्कुलु शादी जूं रस्मूं अञा ताईं असांजे हलनि थियूं बिल्कुलु कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं हलनि पियूं हिकिड़ी त कंढी वारी आहे जेकी कंढी कपींदा आहिनि ऐं ॿी जेकी खारे वारी आहे सही खारे ते घोट खारे ते चढ़ंदो आहे घोट खारे ते चढ़ंदो आहे जी जी इहो कीअं इहो थोरो ॿुधाइजो इहो असां में न आहे ऐं ॿी जेको आहे त वरी फुल चुंडींदा आहिनि गुल हूंदा आहिनि न उहे छटींदा आहिनि वरी चुंडींदा आहिनि खारे वारी माना खारे ते जीअं घोट चढ़ंदो आहे त कंढी कपींदा आहिनि कंढी हूंदी आहे हिकिड़ी सही वरी कंढी कपे वरी उहो खारे ते चढ़ंदो आहे खारे तर करंदे न हा वरी खारे ते चढ़ी तर कंदो आहे अच्छा दिले सां मटको जीअं हूंदो आहे हिकिड़ो सिंधी में मटको चवंदा आहियूं सही सही त मां दिले सां तर कंदो आहियां घणे दिले वाह वाह दिला ज़बरदस्त ॿियो कुझु तर कराईंदा आहियूं खारे ते चाढ़े करे वाह भली रस्म आई आहे मां फर्स्ट टाइम ॿुधी आहे उहो बि रस्म हले थो अच्छा टकरां ॾेई वरी फुल चढ़ंदा आहिनि गुल अच्छा 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 वरी मुठ छॾाईंदा आहिनि इहो बि हले थो जीअं कुंवार जी मुठ छॾाइबी आहे हा इहो आहे इहो बि हले थो अॼु मां पाण सां गॾु सगोती रखियो आहे पंहिंजी अम्मी खे मां त ॿुधाईंदी वञा अच्छा तव्हांजी अम्मी थी ॿुधाईंदी वञे छो त मूंखे कुझु विसरियल आहिनि न हिननि खे यादि करे सही सही पोइ सेरो बि त ॿुधायो न को वरी का ॿिए प्रोग्राम इंशाल्लाह ॿिए प्रोग्राम में अच्छा ही पूरो जेको आहे असां हफ़्तो सेरनि जो रखियो कीअं लॻो तव्हांखे ॿुधी करे अॻियो हफ़्तो मां प्रोग्राम बिल्कुलु सिर्फ़ु 2 ॾींहं 3 ॾींहं ॾिठो छो तूफ़ानी हालत हुई न मुंहिंजे करे 3 ॾींहं मूंखे ख़बर ई पई न अॼु खां रखियो आहे न असां मतिलबु सेहरा ऐं लालनि जो प्रोग्राम रखियो आहे त कीअं पियो लॻे मतिलबु सही कयो असां पूरो हफ़्तो मल्हाईंदासीं बिल्कुलु बहितरीन मां टीवी बि हाणे ऑन कई आहे थोड़ी देरि थी टॉपिक ॿुधो तव्हांखे कॉल कई इंशाल्लाह ताला प्रोग्राम हाणे रेगुलर ॾिसंदासीं सुभाणे तव्हांखे
रिजल्ट ॾींदासीं। ठीक है भा, ठीक है, मेहरबानी भा, थैंक यू अल्लाह हाफिज़। आई हनीफ भा असांखे कॉल कई गुडू खां, असां रेगुलर कॉलर हनीफ भा। ऐं हनीफ भा बि खोड़ सारियूं रस्मूं ॾसियूं। ऐं खारे वारी रस्म जेका आहे उहा असां में कोन्हे का, त मतिलबु खारे ते चढ़ी करे घोट जेको आहे उहो मतिलबु शावर वठे या विंजे या तड़ करे, पर हूंदी आहे ज़ाहिरी ॻाल्हि, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी रस्म आहे, इलाही सुठी थी लॻे, सुठो लॻंदो हूंदो घोट खे उन वक़्तु, सभु चिड़ाईंदा हूंदा, मज़ो ईंदो हूंदो सभिनी खे। अच्छा घोट हुजे या कुंवार हुजे, पर उन ॿिन्हिनि खे माना शादी जे प्रोसेस मां घणे उन्हनि शयुनि मां गुज़रणो पवंदो आहे। केरु चिड़ाईंदो आहे, केरु टोकींदो आहे, केरु कीअं, पर उहो सभिनी जी ॿुधंदा आहिनि। इहो ई टाइम हूंदो आहे त उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿुधणी पवंदी आहे त हीअं कर, घोट खे चवंदा आहिनि हीअं कर, उहो हीअं कंदो आहे, कुंवार खे चवंदा आहिनि तोखे हीअं करिणो आहे, उहो हीअं कंदी आहे। मतिलबु हूअं कंहिंजी ॿुधनि न ॿुधनि, पर शादी हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे उन्हनि जे लाइ, या इहे 2 टे ॾींहं ओड़ा हूंदा आहिनि जंहिंमें हू तव्हांजी हर शइ ॿुधंदा आहिनि, न चाहींदे बि उन्हनि खे उहो सभु कुझु करिणो पवंदो आहे। सो बहरहाल असां तमामु सुठो कल्चर सिंधी, ऐं सिंधी असांजी रस्मूं तमामु प्यारियूं, ऐं सिंधी असांजा जेके गीत आहिनि ऐं सेहरा आहिनि, लाॾा आहिनि, उहे तमामु सुठा। ऐं सभई पाण में गॾिजी वेही करे जॾहिं सेहरा चवंदा आहिनि त हिकिड़ो माहौल घर जो इलाही सुठो थी वेंदो आहे, चेंज थी वेंदो आहे। ऐं उहा ई ॻाल्हि त 2 ॾींहंनि जे लाइ या 2 सेकंडनि लाइ या 2 मिंटनि जे लाइ परेशानियुनि खां दूर थी वेंदा आहियूं। बहरहाल कॉल वठंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? ॿियो मारिया ॻाल्हायां थी। जी मारिया, कीअं आहियो, ठीकु आहियो? हा असीं ठीकु आहियूं, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। मारिया प्रोग्राम ॾिसो पिया? हा जी ॾिसूं पिया। छा चवणु चाहींदो? बस कुझु बि न? टॉपिक कहिड़ो आहे? टॉपिक त अॼु जो को बि न, टॉपिक इहो ई आहे त अॼु खां असां सेहरा ऐं गीत ऐं लाॾा ॿुधाईंदासीं। त तव्हांखे ॿुधाइणो पवंदो तव्हांजूं रस्मूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि सिंधी, मतिलबु तव्हां पंहिंजी सिंधी इहे ई रस्मूं हूंदियूं इहे ई त आहिनि, पर उहे कहिड़ियूं कहिड़ियूं असां सभु ॿुधणु चाहियूं था। अच्छा, मतिलबु मंगणी कीअं कंदा आहियो, पधरी कीअं करणु वेंदा आहियो? मंगणी त असीं पोती विझंदा आहियूं पहिरीं। हा, घोट खे न वठी वेंदा आहियो? जी घोट खे वठी कोन वेंदा आहियूं, बसि ख़ाली मतिलबु वेंदा आहियूं घरां वेंदा आहियूं, मतिलबु दोहलनि सां मंगणी खणी वेंदा आहियूं, पोते वेंदा आहियूं, कुंवार खे पोती उठाईंदा आहियूं त उहो मुंडी भराईंदे हथ में मंगणी थी। अच्छा चलो सही। जी। ऐं शादी वारी रस्म मां कुझु ॿुधायो? शादी वारी रस्म इहो हूंदी आहे, लाऊं ॾींदा आहियूं घोट ऐं कुंवार खे, ऐं टिक में ॾिसंदा आहिनि हिक ॿिए जे मुंहुं खीर पीआरबो आहे। ऐं वरी घोट जे मथे ते कपा रख बीहे, पोइ रुमाल सां वरी घोट लाहींदो आहे, कुंवार जे मथे ते कपा रखंदा आहियूं, पोइ घोट लाहींदो आहे। वाह वाह वाह। अच्छा तव्हांजी सभ खां सुठी फेवरेट मतिलबु रस्म कहिड़ी आहे जेका तव्हांखे वणंदी हुजे? अच्छा असांखे जेका वणंदी हुजे उहा रस्म मेहंदी रस्म ॾाढी सुठी आहे। मेहंदी वारी? हाँ जी, जेका घोट खे लॻंदी आहे? जी घोट जी हुजे या कुंवार जी, उहा मेहंदी रस्म ॾाढी सुठी हूंदी आहे। चलो सही। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ॿियो अॼु तव्हां गेस्ट केरु घुराओ कंदा? अॼु कोई बि गेस्ट न आहे, अॼु तव्हां ई गेस्ट आहियो। न अॼु असीं न गेस्ट आहियूं, लेकिन तव्हां चयो न भई तव्हां घुराईंदासीं, तव्हां कॾहिं घुराईंदा? सुभाणे खां। अच्छा बिल्कुलु सही है। ठीक है भेण, ओके, अल्लाह हाफिज़। अल्लाह हाफिज़ मारिया। ऐं सुभाणे जो ई अनाउंस कयो त सुभाणे महताब कमल सॉरी महताब बलोच असां सां गॾु हूंदी पंहिंजे ग्रुप सां गॾु। त सुभाणे खां वठी गीत सेहरा लाॾा सभु कुझु हूंदो, जेको बि असांजे प्रोग्राम में थींदो उहो तव्हां बि इंजॉय कंदो, मां बि कंदमि, ऐं कॉल ज़रिए बि तव्हां उन सां ॻाल्हाए सघो था। अॼु न सुभाणे, अॼु त आउं अनाउंस कयां पई, ऐं तव्हांखे चयो त सुभाणे असांजो सेट बि थोरो चेंज हूंदो, गेटअप सभिनी जो चेंज हूंदो ओवरऑल। तव्हां पाण ॾिसंदो तव्हांखे इलाही मज़ो ईंदो। ऐं हिकिड़ो ॾींहुं अॻु में ॿुधाए इन लाइ छॾियो त मतिलबु सुभाणे वरी सभु तयारी सां मतिलबु अचिजो ऐं सभु तयारु रहो, हिकु माइंड में हुजे त असांजो अॼु जो टॉपिक छा आहे। सो ओवरऑल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाजी प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो आहे। महिरबानी भाउ, केरु किथां खां नालो त ॿुधायो? नालो गुलाम मुस्तफ़ा झोल खां थो ॻाल्हायां। अच्छा भाउ, महिरबानी। छा चवणु चाहींदो? जी भाजी छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे लाइ? भाजी तमामु बहितरीन सुठो पियो, मुंहिंजे नंढड़े जो बि मंगणो लॻो पियो अॻे महीने ईद वारे में। वाह वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। पोइ कहिड़ो सेहरो ॿुधाईंदव? जी भाजी कहिड़ो सेहरो ॿुधाईंदव?
सेरो ॿुधायो हाँ ना तव्हांजे पुट जी मंगनी आहे मुंहिंजी नंढड़ी सेरो तमामु बहितरीन ॻाईंदी आहे भाॼी पोइ सॾु कयोसि न संग ॿुधाए सेरो हीअ ॾिसो नंढड़ी सां ॻाल्हायो अचे नंढड़ी आसिया सां हाँ। सेरा ॿुधायो भाॼी हेलो 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 आफिया ख़ुशि आहियो खुश आहियो आंटी मां बिल्कुलु ख़ुशि आहियां कहिड़ो सेरो ॿुधाईंदव सेरो कहिड़ो ॿुधाईंदव थैंक यू भाई नंढड़ी जेका आहे उहा शायदि थोरो शर्माए पई ऐं न ॿुधाए सघी सेरो असांखे बहरहाल तव्हांजे पुट जी मंगनी आहे त हुन जे लाइ खोड़ सारियूं वाधायूं हुजनि मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां ऐं अल्लाह ताला सभिनी जा नसीब जेके आहिनि सुठा कनि चाहे उहो छोकिरो हुजे या छोकिरी ऐं स्पेशली जेका शादी खां पोइ लाइफ हूंदी आहे उहा सुठी गुज़रे छो जो उन्हनि में खोड़ सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि खोड़ सारा माण्हू त चाहींदा आहिनि त तव्हां ख़ुशि रहो खोड़ सारा माण्हू न आहिनि चाहींदा त तव्हां ख़ुशि न रहो त थोरो ॿिन्ही धुरियुनि खे कंप्रोमाइज़ करणु खपे शादी खां पोइ त सो बहरहाल कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाउ केरु किथां खां मां बिलाल खटक डिस्ट्रिक्ट सांगड़ खां जी तव्हां वेलकम कयो था प्रोग्राम में कीअं भाउ ठीकु आहियो ज़बा तव्हां ॿुधायो जी तबियत शबियत ठीकु आहे मां बिल्कुलु ठीकु तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो बस अॼु उन ॾींहुं बि फरमाइश कई पर उहो पूरी कोन थी आहे को ऐसो कोर्स जो कलाम को हुजे को सुठो अच्छा चलो तव्हांजी फरमाइश पूरी थी वेंदी ॿियो कुझु चवणु चाहींदो बस सभिनी ॿारनि खे दुआ सलाम तव्हां ख़ुशि हुजो प्रोग्राम तव्हांजो आहे ज़बरदस्त मां बाक़ाइदगी सां ॾिसंदो आहियां प्रोग्राम तव्हांजो महिरबानी भाउ थैंक यू भाउ थैंक यू अल्लाह हाफ़िज़ ऐं भाउ जेको आहे इहो चयो त मुंहिंजी जेका फरमाइश आहे उहा अञा ताईं पूरी न थी सघी आहे त फरमाइश हाणे आहिस्ता आहिस्ता सभिनी जी पूरी थी वेंदी ऐं सॉन्ग्स जे हवाले सां त बाक़ी जंहिंखे जेको माण्हू फरमाइश कंदो आहे त हुनजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजी फरमाइश जेको आहे उहा पूरी थिए ऐं जॾहिं न आहे थींदी थोरो बुरो बि लॻंदो आहे थोरो माण्हू अपसेट बि थींदो आहे पर तव्हांखे चयो त असांजो न्यू प्रोग्राम स्टार्ट थियो आहे त थोरो टाइम लॻंदो पर हाणे त असां वीक जेको आहे उहो सेहरनि जो स्टार्ट करे छॾियो आहे त हीउ पूरो वीक जेको आहे मंडे टू फ्राइडे असां सिर्फ़ु सेहरा हूंदा असां वटि गीत लाॾा हूंदा ऐं सुभाणे जेको आहे मेहताब बलोच जो ग्रुप जेको पंहिंजे सर्तियुनि सां गॾु हूंदी ऐं लाइव सेहरा ऐं गीत जेका बि तव्हां फरमाइश कंदव त हू लाइव तव्हांखे ॿुधाईंदी ऐं सुभाणे इलाही प्रोग्राम में मज़ो अचण वारो आहे इन करे आउं हिकिड़ो ॾींहुं अॻु में अनाउंस करे छॾियो त सभई तव्हां पंहिंजी तयारी सां गॾु मतिलबु सोचे करे रखिजो त कहिड़ा कहिड़ा सेहरा चवणा आहिनि कहिड़ा असांखे गीत मतिलबु फरमाइश करणी आहे त भई असांखे हीउ ॿुधायो या हीउ ॿुधायो या हीउ ॿुधायो सो मेहताब बलोच जंहिंजी फेवरेट हूंदी उन्हनि जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईद जो ॾींहुं हूंदो छो जो हिकिड़ो जॾहिं पंहिंजो फेवरेट आर्टिस्ट मिली वेंदो आहे त पोइ उनखे ॿुधण में इलाही मज़ो ईंदो आहे त तव्हांजे लाइ सुभाणे जेको आहे स्पेशल डे हूंदो सुभाणे खां वठी गीत लाॾा हूंदा खोड़ सारा सेहरा हूंदा ऐं गेटअप बि उहो ई हूंदो ऐं रस्मुनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं जेके जेके असांजे सिंध में रस्मूं हलनि पियूं मुख़्तलिफ़ ज़ातुनि में मुख़्तलिफ़ तरीक़े सां रस्मूं कयूं वेंदियूं आहिनि पर असां ॾिसो मतिलबु असांजा 4 सूबा आहिनि 4 में मुख़्तलिफ़ रस्मूं आहिनि पर वरी असांजे सूबनि जा जेके शहर आहिनि उन्हनि में वरी अलॻि आहिनि वरी पहाड़नि में अलॻि आहिनि वरी क़ौमुनि में अलॻि आहिनि इन जे करे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी रस्म हूंदी आहे त ॾिसंदासीं त केतिरो डिफरेंट आहिनि सभु न मतिलबु कहिड़ी ज़ात जेका आहे उहा कहिड़ी रस्म करे थी कहिड़ी कास्ट कहिड़ी थी करे कहिड़ी थी करे सुभाणे ख़बर पइजी वेंदी अॼु बि काफ़ी माण्हू जेके आहिनि पंहिंजूं रस्मूं जेके आहिनि उहे शेयर कनि पिया ऐं जल्दी जल्दी तव्हां बि कॉल कयो ऐं ॿुधायो त तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं कंदा आहियो पंहिंजी शादियुनि में कीअं सेलिब्रेट कंदा आहियो पंहिंजी शादी खे पंहिंजे वना खे पंहिंजी पधरी खे ऐं जेको इंजॉयमेंट थींदी आहे तव्हां वटि उहा कीअं थींदी आहे छो त ॾिसो काफ़ी माण्हुनि जो इअं चवण था अचनि जेके पुराणी रस्मुनि जूं कुझु मतिलबु रस्मूं आहिनि उहे स्किप कयूं वियूं आहिनि त उहो ईअं न थियणु खपे बहरहाल कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम प्रोग्राम हले पियो न हेलो 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 जी जी केरु किथां खां असां मोरे खां पिया ॻाल्हायूं जी केरु नालो त ॿुधायो रशीदा आबड़ो जी कीअं आहियो ठीकु आहियो आदी हा तव्हां ठीकु आहियो हा अल्लाह जो शुक्र छा चवणु चाहींदो असांखे बसि हिकु समीना कयो सुठो सेहरो ॿुधाइजो असां तव्हांजे शौक़ सां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं महिरबानी समीना कंवल
अच्छा ठीक हाँ है असांखे उन सरो ॿुधायो जेकॾहिं हूंदो त ज़रूर ॿुधाईंदासीं ॿियो कुझु चवणु चाहींदव न बसि असांखे उन जो को सरो सुठो ॿुधाए जा समीना कवल के जा फौजा सुमरे ओके थैंक यू फॉर कॉलिंग ऐं जेको आहे अधी असांखे कॉल कई ऐं जेकॾहिं उहो गीत समीना कंवल जो हूंदो त ॿुधाईंदासीं न त माज़रत न त को ॿियो जेको आहे गीत उन जे बदिले ॿुधाए छॾींदासीं कोई बि सॉन्ग हिन वक़्तु असां प्ले कंदासीं त उहो सभिनी खे उनजी जेका डेडिकेशन आहे उहा मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां पर बहरहाल ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे सभिनी गीत ऐं लाॾनि जी फरमाइश कई आहे पर फरमाइशी गीत फ़िलहालु जेके आहिनि थोरो पेंडिंग में आहिनि त कुझु गीत असां वटि आहिनि कुझु न आहिनि त उहे बि अची वेंदा बहरहाल जेको बि असां गीत ॿुधंदासीं उहो सेरनि जे हवाले सां हूंदो ऐं जंहिंजी शादी आहे जंहिंजी मंगणी आहे जंहिंजी पधरी आहे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां उहो सॉन्ग ऐं उहो गीत उहो लाॾो जेको आहे उहो डेडिकेशन कंदासीं डेडिकेट कंदासीं ऐं सभिनी उन्हनि जे मिट माइटनि खे बि सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे ऐं प्रोग्राम में शामिलु थी वञो ऐं ॿुधायो त तव्हांखे असांजो जेको ही अनाउंसमेंट असां कई त असां पूरो वीक जेको आहे असां गीत ऐं सेहरा ऐं लाॾा जेको आहे हलाईंदासीं ऐं मेहताब बलोच बि सुभाणे खां असां सां गॾु हूंदी त तव्हांखे ॿुधी करे कीअं लॻो ऐं रस्मुनि जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया त तव्हां जेके पंहिंजूं रस्मूं आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि सो कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु किथां खां अभी असां तुरबत खां ॻाल्हायूं पिया गरबत खां कीअं आहियो भाउ ठीकु आहियो अभी ठीकु आहे तव्हां ख़ुशि आहियो अभी अल्लाह जो शुक्र प्रोग्राम ॾिसो पिया जी ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया जी प्रोग्राम ॾिसूं पिया छा चवणु चाहींदो भाउ अभी असां गानो ॿुधायो आहे गानो त मां ॿुधाईंदसि पर जेको आहे प्रोग्राम अॼु ॾिठो आहे ॾिसंदा आहियो जी प्रोग्राम अॼु ॾिठो आहे या ॾिसंदा आहियो कॉल डिस्कनेक्ट हुई छो जो तुरबत खां कॉल कई था ऐं कॉल कुझु ॻाल्हाइण खां पहिरीं कॉल ड्रॉप थी वई सो बहरहाल कॉल करण जी महिरबानी ऐं ॾिसो टॉपिक ते जॾहिं बि असां को टॉपिक रखूं था ऐं तव्हां अगरि प्रोग्राम ॾिसो था न त पहिरियां टॉपिक ते ॻाल्हाईंदा कयो पोइ तव्हां भले पंहिंजी फरमाइश कयो त असांखे हीउ गीत ॿुधणो आहे या सेरो ॿुधणो आहे जेको बि वट एवर सो पहिरियां जेको न थोरो टॉपिक ते फोकस कंदा कयो हिकदमि मतिलबु अची करे गाने ते न छो जो प्रोग्राम जी नोयत त सिर्फ़ु गाननि जी न आहे त सिर्फ़ु असां गाना ॿुधंदासीं ज़ाहिर ॻाल्हि आहे थोरो टॉपिक ते बि ॻाल्हाईंदासीं महिमान बि असां सां गॾु हूंदा त उन हवाले सां बि थोरो तव्हां ख़्यालु रखो त बसि हेलो हाय करे ऐं वरी गानो इहो न ईअं न कयो सो बहरहाल जेको बि कॉल करे पहिरियां टॉपिक ते ॻाल्हाए टॉपिक खां पोइ जेको आहे असां पंहिंजी फरमाइश चई सघूं था त असांखे हीउ सॉन्ग ॿुधणो आहे या हीउ ॿुधणो आहे ऐं जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे टीवी जो वॉल्यूम भरा महिरबानी ऑफ करे छॾींदा कयो कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण छा हाल आहे ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां मज़र भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक माशाल्लाह अॼु प्रोग्राम में थोरो चेंज आयो आहे न माशाल्लाह मां चयो त कॉल कयां मजबूर थी कॉल करण लाइ महिरबानी भाउ महिरबानी ऐं अॼुकल्ह तव्हां जेको इहो प्रोग्राम कयो था न हाणे हफ़्तो मां जेको अभी मेहताब ईंदी आहे बलोची बि ॻाल्हाईंदी आहे न बिल्कुलु बलोची बि ॻाल्हाईंदी आहे सिंधी बि ॻाल्हाईंदी आहे हा इंशाल्लाह सुभाणे कॉल कंदासीं इंशाल्लाह अभी मुंहिंजी शादी थी न उन वक़्तु वरी छा कयूं इहे रस्म आहिनि न वरी जूतो जेको लिकाइनि था सालियूं वरी उन खां पोइ वरी कोड़े ते तरफ़ां वरी बुसरियूं माना घोट खे बुसरी ठाहे ॾियणु पोइ वरी घोट जा जेके दोस्त हूंदा आहिनि उहे अची घोट सां मानी खाईंदा आहिनि पोइ 500 200 300 रुपया हुनखे साली खे जेका साली हूंदी आहे उनखे ॾेई छॾींदा आहियूं रस्म जेके पुराणियूं रस्म आहिनि माशाल्लाह असांजो ज़बरदस्त आहिनि पर उन वारी ॻाल्हि त अॼुकल्ह जेके आहे न थोरो थोरो आस्ते आस्ते रस्म ख़तम थींदा था वञनि हाणे हा बिल्कुलु तव्हांजी पसंदीदा कहिड़ी आहे रस्म हा भेण बि ॿी ॻाल्हि त जेको आहे हथे गुल मेहंदी इहो अगरि हुजे त महिरबानी करे मूंखे थोरो ॿुधाइजो इहो सेरो करीना बलोच जी आवाज़ में ऐं मां शाज़िया किल्ज़ा
अदाली गुल अनुसार सभिनी खे तव्हांखे मां डेडिकेट थो कयां। थैंक यू भाउ, थैंक यू मज़हर बलोच भाउ नवाब शाह का कॉल कई। ॾिसो मज़हर बलोच भाउ केतिरो सुठो ॻाल्हायो ऐं हमेशह असां रेगुलर कॉलर खे ख़बर पइजी वेंदी आहे, मतिलबु उन्हनि खे सम्झ अची वेंदी आहे त असांखे छा ॻाल्हाइणो आहे। सो बहरहाल जॾहिं बि कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम ऑफ करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो या वरी बंदि करे छॾींदा कयो। ऐं मज़हर बलोच भाउ चयो त असांखे को बि गीत ॿुधायो जेकॾहिं हथे गुल मेहंदी असां वटि हूंदो त असां ज़रूरु ॿुधाईंदासीं। ख़ादम भाउ बि ॿुधे पियो, ख़ादम भाउ जेकॾहिं हथे गुल मेहंदी आहे त उहो ज़रूरु प्ले कयो ऐं जेकॾहिं न आहे त वरी को सुठो गीत असां या सेरो प्ले कंदासीं, को मसइलो न आहे। सो बहरहाल गीत त सभु पंहिंजा ई आहिनि ऐं गीत सभु सुठा आहिनि, भले उहे असांजा पुराणा आहिनि या असांजा न्यू आहिनि, मतिलबु सभु सुठा आहिनि। छो जो ओल्ड इज़ गोल्ड, पुराणो त कहिड़ो बि गीत हूंदो आहे उहो सभिनी खे वणंदो आहे, हर कंहिंजी पसंदि हूंदी आहे। ऐं अञा न्यू सॉन्ग खां वधीक जेको आहे पुराणे ई सॉन्ग्स खे माण्हू घणो लाइक कंदा आहिनि ऐं घणो पसंदि कंदा आहिनि। त सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो ऐं जॾहिं बि कॉल कयो पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी म्यूट करे छॾींदा कयो, ऑफ करे छॾींदा कयो या वरी टीवी खां ई परे हलिया वेंदा कयो। छो जो जॾहिं बि तव्हां कॉल कंदा आहियो टीवी जे बर में वेही करे या वॉल्यूम ऑन करे त पोइ कम्युनिकेशन थियण में मसइलो थींदो आहे। कॉल ऐं कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, शाहना बाजी ठीक है? मां बिल्कुल ठीक। केर किथां खां? जी बाजी आरजू से ॻाल्हायां। आरजू, क्या हाल है? बिल्कुल खैरियत, आप सुनाएं? मैं बिल्कुल ठीक हूँ। आरजू किसकी आरजू हो? सॉरी बाजी, मां सिंधी स्पीकिंग आहियां। माचो आरजू कंहिंजी आरजू आई? मां शानजी जी आहियां। इहा त ख़बर आहे तव्हां शानजी जा। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाल्लाह सुठो प्रोग्राम तो हले, इलाही सुठो टॉपिक रखियो अथव। महिरबानी। सुभाणे आपका सॉरी मेहताब बलोच। मेहताब सुभाणे एज गेस्ट थी। हाँ बिल्कुल, वो पंहिंजे ग्रुप सां ईंदी ऐं मतिलबु सेहा वग़ैरह जेको गीत असांजी शादियुनि में ॾेखारींदा आहिनि उहो सभु असां ॾेखारींदासीं सुभाणे। माशाल्लाह ॾाढो मज़ो थींदो सुभाणे त प्रोग्राम में। बिल्कुल मज़ो थींदो, इन करे आउं हिकिड़ो ॾींहुं पहिरीं ॿुधाए छॾियो आहे त सभु रेडी रहो। हाँ अच्छा तव्हां टॉपिक बि ॾाढो सुठो आहे, रस्मनि ते आहे न? हा रस्मनि ते आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ी फेवरेट रस्म आहे तव्हांजी? मुंहिंजी जेका मोस्ट फेवरेट आहे जॾहिं घोट खे खीर न कयो आहे जी, हा उन खां न सभई खे खसींदा आहिनि कि असांखे बि ॾे असांखे बि ॾे, उहा ॾाढी फनी हूंदी, उनमें ॾाढो मज़ो हूंदो। अच्छा उहे खसींदा आहिनि मतिलबु तव्हां ख़बर आहे उहो छो खसींदा आहिनि खीर? अलाए उहे इन लाइ खसींदा आहिनि त मतिलबु जेके कवारा हूंदा आहिनि उहे खसींदा आहिनि त असांखे शादी थिए, पर ईअं हूंदो कोन्हे को। मां बि बिलीव नथी कयां। हा मां बि न कंदी आहियां, छो जो ईअं आहे ई कोन्हे, ईअं न हूंदो आहे। मतिलबु त हुनजो खीर पीअंदो त तव्हांजी शादी थींदी या ईअं थींदो, अहिड़ो ईअं मिड़ई ईअं ई चवणी आहे। न खीर ॾाढो भलो हूंदो आहे न, ड्राई फ्रूट में ठहियल हूंदो आहे, इन लाइ चवंदा हूंदा। पर मां चवंदी आहियां मतिलबु हूअं त तव्हां ॾाढो हू कंदा आहियो, पर ओॾी महिल सभु हिक ॿिए जो पीतल खीर पीअंदा आहिनि खसे खसे। ॾाढो मज़ो ईंदो, घोट पाण ॾिसण में ॾींदा ई न आहिनि, पाण पी वेंदा आहिनि। पाण पी वेंदा आहिनि बिल्कुलु। ॿियूं कहिड़ी रस्मूं आहिनि तव्हां में? सॉरी ॿी कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं आहिनि तव्हां में? रस्मूं असां ॾे माना घोट अंदरि इन थींदो आहे त मेहंदी जी रस्म थींदी आहे, हुनजे आङुर ते मेहंदी लॻंदी आहे, सालियूं पैसा वठंदियूं आहिनि। सही। हा मां पंहिंजी भेणीअ खे न 3 साल पहिरियां मुंहिंजी भेण पारोस जी शादी थी, मां पंहिंजे गोगो खां मेहंदी वारी रस्म में 50,000 वरिता हुया। अच्छा उन खां पोइ वरी मिठाई खाराइण वारी रस्म थींदी आहे, उन खां पोइ वरी दर खोलाइण जी रस्म थींदी आहे, इन ते बि मां पंहिंजे गोगो खां 50,000 वरिता हुयमि। वाह वाह। हा त खोड़ साथियूं रस्मूं थींदियूं आहिनि, हर कंहिंजा पंहिंजा रवाज हूंदा आहिनि। अच्छा सेहरा ऐं गीत तव्हां वटि थींदा आहिनि या सिर्फ़ु हिकु साउंड? न सेहरा गीत पूरी राति फंक्शन हलंदो आहे, मेहंदी खजंदी आहे, पूरी राति फंक्शन हलंदो आहे। ऐं माशाल्लाह रिसेंटली हाणे मुंहिंजे भाउ जी शादी जी तयारियूं हलनि थियूं पयूं, सेप्टेम्बर में अॼु आकाश जी शादी आहे। अच्छा त पोइ सेरो त ॿुधायो न भला। सेरो बिल्कुलु ॿुधायो, कोई ज़हन ते नथो अचे। मतलब भाउ जी शादी आहे त कुझु त ॿुधायो। न सुभाणे। सुभाणे पक्को? हाँ सुभाणे पक्को लिखी रखंदमि। हलो सही आहे, ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे, इहो बि सही आहे, ठीकु आहे। ओके ओके अर्ज़ू, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं आरज़ू असांखे कॉल कई, तमामु सुठो लॻो।
आरज़ू सां ॻाल्हाए ऐं जेको आहे आरज़ू जे भाउ जी शादी आहे आकाश जी, उनखे बि डेडिकेट कंदासीं, सेहरो ॿुधंदासीं तमामु ख़ूबसूरत। तव्हां बि इंजॉय कयो, मां बि इंजॉय कयां थी। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे ब्रेक तां असां वापसि अची विया आहियूं। अच्छा, ब्रेक वठण बि ज़रूरी हूंदो आहे, जीअं माण्हू घुमी घुमी थकी पवंदो आहे, वरी किथे वेही स्टे कंदो आहे, ईअं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे शो करे बि थकी पवंदा आहियूं, वरी असां थोरो थोरो ब्रेक वठंदा आहियूं, त ज़रूरी हूंदो आहे। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो दीदी। हेलो, अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां? वालेकुम अस्सलाम बाजी, असां लाड़काने खां था ॻाल्हायूं, अनिला कोसो। अमीना, कीअं आहियो? ठीकु आहियो? खेर अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो भाई, ठीक है? मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजो लाड़काणो कीअं लॻो पिया? खेर सफ़ा। अच्छा अमीना, हिकिड़ी ॻाल्हि पुछां? जी। ईअं छो चयो वेंदो आहे लाड़काणे लाइ त अथई नाणो त घुम लाड़काणो, ईअं छो? बस इहो असुल खां वठी पहाको आहे। इहो अहिड़ो छा आहे, कहिड़ी शइ आहे लाड़काणे में जेका नाणे खां सवाइ नथी घुमी सघिजे? ले बस असुल खां वठी आहे पहाको, असांखे कहिड़ी ख़बर, असां त नंढा ॿार आहियूं। नंढा ॿार मतिलबु केतिरी उमिरि आहे तव्हांजी? बस तकरीबन 15-16 साल खन। अच्छा चलो ठीकु आहे, तव्हां पुछी वठिजो त बाजी पुछे पई न, जो मतिलबु ॿुधायो, ठीकु आहे? जी। ॿियो छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो था? जी हिनमहिल बि प्रोग्राम ॾिसूं पिया, पर साइड जो फंक्शन आहे। छा थियो आहे? घर में प्रोग्राम आहे, उनजे हिसाब सां चऊं पिया त भाॼी वारनि खे चऊं असांखे को सुठो सेरो या गानो ॿुधाइनि। छाजो प्रोग्राम आहे तव्हांजे घर में? शादी आहे। कंहिंजी? असांजे भाउ जी शादी आहे। तव्हांजे भाउ जी शादी, तव्हां सेरो ॿुधायो न, असां वरी कीअं ॿुधायूं? इहो वरी कीअं? असां बि त ॿुधाईंदासीं, पर तव्हां बि ॿुधायो। हा असां बि ॿुधाईंदासीं, पहिरियां तव्हां ॿुधायो। मां ॿुधायां? हा। अच्छा, सेरो ॿुधायांव, गानो ॿुधायांव छा? सेरो गीत। अच्छा सेरो ॿुधायांव। रख संतोलिय ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, रख संतोलिय ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, चप चोर मुछ मोर मुंहिंजा मोर लाॾा, चप चोर मुछ मोर मुंहिंजा मोर लाॾा, रख संतोलिय ते पेर। वाह वाह मीना, तव्हां ॾाढा सुठा था सेरा अचनि। माशाल्लाह आहिनि, फर्स्ट क्लास सेरा आहिनि, पर लेकिन बराल हिनर जो यादि न आहिनि मुंहिंजे हिसाब सां। अच्छा, कहिड़ियूं कहिड़ियूं रस्मूं आहिनि तव्हांजी शादियुनि में भला मीना? जी रस्मूं इहे जेके हूंदा आहिनि रस्मूं सभई। तव्हांजी कहिड़ी पसंदीदा रस्म आहे? असांजो इहो जेको माना इहे लाउन जे हिसाब सां हूंदा आहिनि। हा त उन में इलाही सारियूं रस्मूं हूंदियूं न, त तव्हांजी कहिड़ी पसंदीदा आहे? खीर पीआरण वारी आहे, कपाए वारी आहे, मतिलबु जूतो लिकाइण वारी आहे, कहिड़ी? असां इहो आहे जेकी सिर्फ़ु खीर पीआरींदा आहियूं। अच्छा सही। वो लाउन में वो बस प्रोग्राम ये बंदो लॻाइणो आहे बस उन्हनि में। चलो सही, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। ॿियो कुझु चवणु चाहींदव? जी ॿियो कुझु चवणु चाहींदव? न बस इहो ई हुयो, बस हिकिड़ो बस मां चवां भाॼियुनि खे चऊं को गानो सॼो। चलो ठीकु आहे मीना, ओके अल्लाह हाफ़िज़। ऐं अमीना से कॉल कई लाड़काने खां। अमीना ख़बर न हुई त ईअं छो चयो वेंदो आहे त घुम अथई नाणो त घुम लाड़काणो। अच्छा, जेके लाड़काणे खां कॉल कनि त भला ॿुधाए छॾिजो, त इहो बि हिकिड़ो मतिलबु माइंड में मूंखे अचे पियो त ईअं छो चवंदा आहिनि। मां कंहिंखां पुछो कोन्हे को, मतिलबु कंहिं पंहिंजे नंढे वॾे खां, मां पाण ईअं तव्हां खां ई थी पुछां, त तव्हां ॿुधाइजो जेके लाड़काणे जा आहियो त तव्हांखे ख़बर हूंदी त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका लाड़काणे में पैसे खां सवाइ नथी घुमी सघिजे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ, केरु किथां खां? अदीमा यूनुस पाटीगंज खां। जी अदा वेलकम कयूं था। छा चवणु चाहींदो भाउ? अदी ॾाढो प्रोग्राम भलो रखियो अथव। काल हाणे मां लॻे ई कान थी, मस लॻी आहे हाणे ॿियो टियों ॾींहुं आहे। बसि अदा मुबारक हुजे, कॉल लॻी त वई न हाणे? जी लॻी वई। छा चवणु चाहियो? ख़ुशि आहे त सही आहे। अल्लाह जो शुक्र, तव्हांजी दुआ भाउ, बिल्कुलु ठीकु। छा चवंदव? अदी प्रोग्राम नओं रखियो आहे न असां KTN ते। बिल्कुलु ही त नओं प्रोग्राम आहे असांजो। जेको पहिरियों प्रोग्राम हो उहो न आहे, हाणे ही प्रोग्राम आहे ऐं ही बि उहो ई आहे जीअं पहिरियों प्रोग्राम हूंदो। अच्छा, अॼु जो टॉपिक असांजो या त गीत सेरा लाॾा ॿुधायूं था, तव्हां कुझु ॿुधाइण चाहींदो? सही अदी घर आहे मुंहिंजे बिल्कुलु हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम, खुश आहियो भेण? अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मस्त हिन प्रोग्राम में आया आहियो, हाणे थक जाओ था बजे पंहिंजी कर बि कोन था। अच्छा बड़ा बेवफा नहीं, कॉल नथा खणनि न, छा कयूं? शादी खातम तो मुझे मामे जो नालो पोइ बि तव्हांजो मामो नथो खणे, तव्हांजो मामो कॉल नथो खणे न? नथो खणे, हालां हुनखे ख़बर आहे त भाणे जी अलाए केरु आहे। हा बस ये तव्हांजे मामे जी में ना बेवफाई असांजो मामो हूंदो त ॾाढो असां हूंदो वफ़ादार। हा बस हाणे असां ख़ादिम खे चऊं था त वफ़ादारी करे। मां भाणे ॿियो छा चऊं? अल्लाह जो शुक्र, छा चवणु चाहींदव? अल्लाह शुक्र आहे। अच्छा को सेरो को गीत को कुछ? हाँ सेरो गीत ॿुधाईंदा, तबियत सही कान्हे, यको रोज़न खां वठी होता है सा बुखार। अल्लाह रहम कंदो, अल्लाह रहम कंदो। जी जी ॿुधायो। सेरो ॿुधायां थी जहिड़ो हाल। न ॿुधायो ॿुधायो। हथे गुल में वाह वाह, तेरे गुल में दी, हथे गुल में दी तेरे गुल में दी, लाल लबन खे लायोरी मुझो कानो सरे तो, वाह वाह, कांगुल वे मुझे यंगन बारो चो आयोरी, हथे गुल में दी तेरे गुल में दी। वाह 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 वाह, जबरदस्त, माशाल्लाह। ॿियो ख़ैर सां तबियत सही आहे, अलाह तव्हां ख़ुशि करे, इलाही सॼो महीनो प्रोग्राम ई न हो, हाणे कशिश थी आहे प्रोग्राम। हाणे ही वरी सूमर खां वठी जुमे ताईं हिते हूंदासीं असां। जुमे ताईं हिते अॻिलो हफ़्तो ॾिठो थी, पहिरें ॾींहं खां वठी पर लॻे न पई कॉल न पई लॻे। मूंखे ख़बर हुई तव्हां प्रोग्राम ॾिसंदा हूंदव पर कॉल नथी लॻे। प्रोग्राम त ॾिसां पई पर लॻे ई कान, अॼु मस लॻी इलाही चकर वॻी आहे, मामे खे सिफारिश कर। मां तव्हांजे मामे खे चई थी छॾियां, बल्कि तव्हांजो मामो ॿुधे बि थो, हाणे तव्हांजी कॉल अटे। सभिनि कॉलरनि खे असांजो अस्सलाम वालेकुम, अली गुल खे आंटी हिनखे नईमा, कहिड़ी आंटी हूंदी? आंटी नईमा। हा आंटी नईमा, उनखे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभिनि खे तव्हांखे अलाह ख़ुशि करेव। आमीन आमीन। अलाह ख़ैर कंदो। असांजे मुंहिंजे मुल्क जो ऑपरेशन थियो आहे, हिकिड़ी अखि जो, दुआ कयो अलाह दीद ॾे। आमीन आमीन, इंशाल्लाह ज़रूर ज़रूर। अजी चङो, अलाह हाफ़िज़, अलाह ख़ैर कंदो। आमीन। ओके, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। साईं अदी असांखे कॉल कई, अदी वज़ीरा असांखे कॉल कई ऐं तमामु सुठो लॻो। इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे कॉल लॻी उन्हनि जी। हुननि चयो था पहिरें ॾींहं खां प्रोग्राम ॾिसूं था पर कॉल न पई लॻे, ऐं अॼु जेको आहे ख़ादिम भाउ खे हुननि स्पेशली रिक्वेस्ट कया त असांजी कॉल खणंदा कनि। हुन चयो ख़ादिम मुंहिंजे मामे जो नाला, पोइ बि जेको आहे ख़ादिम भाउ साईं कॉल नथो रिसीव करे। सो ख़ादिम भाउ तव्हां ईअं पंहिंजी शिकायत पंहिंजे भाणेजी जी दूरि कयो। सो बहरहाल अदी असांखे हथे गुल मेहंदी ॿुधायो त हिकिड़ी कॉलर असांजी फरमाइश कई त उहा उन्हनि जी पूरी थी वई, ऐं जेको आहे हिन वक़्तु ॿी केरु न केरु कॉल ते मौजूदु हूंदो, पर कॉल अटेंड करण खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बि कॉल कयो टीवी जो वॉल्यूम भराए महिरबानी ऑफ करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो, या वरी टीवी खे बंदि करे छॾींदा कयो। सो बहरहाल ॾिसंदासीं केरु आहे किथां खां आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो टॉपिक थियो अॼु ई असांजो भत्ता। अच्छा वाह वाह, ज़बरदस्त। कंहिंजी शादी आहे? असां ॾाढो जेको तव्हां टॉपिक थियो थोरो घणो पुराणो रस्म हुयो, पर अॼुकल्ह देख ते हलनि था, मोदी हुई, अॼु असांजो भत्तो अरशद खान जो। सही बाबा। हा इन ते ॾाढी ख़ुशी थी। तव्हां टॉपिक ॾाढो ख़ूबसूरत आहे। असांखे ॿई नंढड़ा माना असांजे भाउ जो सौट जो छोकिरो आहे, हू बि असांजे भाणे जी छोकिरी आहे, ॿई पाण में उते जो उते घर में शादी थिया। वाह वाह, ज़बरदस्त। अलाह से ॿिन्ही खे ख़ुशि करे ऐं शादी कामयाब थिए। वाह सही, महिरबानी भाउ महिरबानी। ॿियो कुझु चवणु चाहींदव? हा ॿियो बसि असांजा सभु मिट माइट जेके ॾिठनि छोकिरा असांजा शबीर अहमद, रशीद अहमद, अली अहमद चांगी, सभु अली अकबर चांगी, सभु हुआसीं माना हुनजी शादी में। ॾाढो कुझु पिया संगत बगत घुमाए, हुननि खे ॾाढो रेहान ॾाढो कमर बबरो सींगार। अॼुकल्ह सींगार करण वारो बि दौर आहे न भेण। हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾाढो जेके बि आहिनि शादी टोटल पूरी कयो।
पैसा बि उछलियासीं मां ॿारनि खे कया उन्हनि ते बि हे जेके बि आहिनि सभु कयासीं भेण। सही 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 अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे भाउ वॾी महिरबानी महिरबानी भाउ तव्हां कॉल कई ऐं भाउ जो आवाज़ थोरो जेको आहे मतिलबु कटिजे पियो थोरो सिग्नस प्रॉब्लम हूंदो बहरहाल असांजे रेगुलर कॉलर ऐं नूर अली चांग भाउ असांखे कॉल कंदो आहे हमेशह ऐं उन्हनि चयो त असांजी अॼु शादी बि आहे त शादी जे हवाले सां तव्हां टॉपिक रखियो त ॿुधी करे इलाही सुठो लॻो सो इन ई ख़ुशी में ऐं जेको आहे जेको ही गीत हलंदो उहो मां नूर अली चांग भाउ जे घर में जेका शादी आहे उन्हनि खे डेडिकेट कंदसि त तव्हां बि इंजॉय कयो मां बि कयां थी। वेलकम बैक ख़ूबसूरत ट्रैक तव्हां ॿुधो ऐं ब्रेक जो भी टाइम थी वियो त उन खां पोइ वापसि अची वियासीं ऐं ट्रैक उन्हनि सभिनी खे डेडिकेट जिन जिन जूं शादियूं आहिनि सो कॉल बि आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां? कलसूम। कलसूम किथां खां? लाड़काने मां। लाड़काने खां। कीअं आहियो कलसूम? अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि बाजी तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻो पियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां कलसूम तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया? तबियत सही अथव? तबियत ठीकु आहे प्रोग्राम ॾिसो पिया? जी जी ॾिसूं पिया। कीअं पियो लॻे? जबरदस्त कलसूम। अच्छा छा चवणु चाहींदव? मथे महीने भाउ जी शादी आहे। अच्छा तो 13 को भला का हलायो। छा हलायूं? 13 सेरा जी। अच्छा ठीकु आहे सेरा त हलाईंदासीं। तव्हां को सेरो ॿुधाईंदो? जी तव्हां कुझु ॿुधाईंदो? असां कुझु चवण न कयूं बाक़ी असांखे सॉन्ग ॿुधायो आहे तव्हां ॿुधायो नी सॉन्ग हलायो रौले छॾियो आहे मुमताज़ महल जी सॉन्ग। ऐं भाउ जी शादी आहे वरी गानो वरी अहिड़ो सिलेक्ट कयो अथई कलसूम। हा न भई छा कयूं भाउ जी शादी जो गानो वञे थो न डांस सिखंदासीं न। अच्छा डांस सिखंदो हुन ते सही 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 चलो जी बिल्कुलु ईअं ई हलाइजो हाणे। ठीकु आहे इनशाला ज़रूरु। ॿियो कुझु चवणु चाहींदो? न तव्हांजो वॾो भेण थियणो बाक़ी तव्हांजो मतिलबु के लाइव शो ॾिसंदा आहियूं माशाअल्लाह वीआईपी। थैंक यू कलसूम थैंक यू महिरबानी वॾी कॉल करण जे लाइ। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां चवंदी हलां त वीचारो ख़ादिम भाउ सभई कनि था पर ख़ादिम भाउ जो को बि ॾोह कोन्हे को। एनडी शर्मा जेको असांजो डायरेक्टर आहे उहो तव्हांजी कॉल अटेंड कंदो आहे त जेका शिकायत आहे उहा तव्हां एनडी शर्मा सां करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि इहो त तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हांजी कॉल अचे थी ऐं कॉल रिसीव नथी थिए ईअं न हूंदो आहे। का कॉल असां कॉल ते हूंदा आहियूं ऐं बैक ते का कॉल ईंदी आहे त ईअं लॻंदो आहे त कॉल वञे पई ऐं असांजी कॉल अटेंड नथी थिए त इहा शिकायत बिल्कुलु बि जेको आहे उहा सही कोन्हे का। ऐं जेके जेके शिकायत कनि था त कॉल अचे थी अटेंड नथी थिए त उहो तव्हांखे फील ईअं थींदो त मतिलबु कॉल ते इलाही माण्हू हूंदा आहिनि न हर कोई नंबर ट्राए कंदो आहे त मुंहिंजी कॉल लॻे मुंहिंजी पहिरियां लॻे इन चकर में सभिनी खे नंबर बिज़ी मिलंदा पोइ ईअं लॻंदो आहे त मुंहिंजी कॉल वञे थी पर कॉल रिसीव नथी थिए त ॾोह न ख़ादिम जो आहे न ई एनडी शर्मा जो आहे पर कॉल ते हाणे एनडी शर्मा हूंदो आहे असांजो डायरेक्टर। सो तव्हांखे कॉल जे हवाले सां को बि मसइलो हुजे त एनडी शर्मा जे नाले ॿुधाइजो त असां वरी हुनखे गुज़ारिश कंदासीं त तव्हांजी कॉल जेका जल्दी जल्दी ट्रांसफर करे। सो बहरहाल कॉल हूंदी हिन वक़्तु बि ॾिसंदासीं कॉल ते केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वई ऐं जंहिं बि असां कॉल कई उहा जल्दी जल्दी सां कॉल कयो ऐं ॾिसंदासीं त केरु हुयो किथां खां आयो कहिड़े शहर खां आयो। ऐं जीअं असां रीतुनि ऐं रस्मुनि ते पंहिंजे सिंधी सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हायूं पिया त असांजी जेका रस्मूं आहिनि शादियुनि जूं मङणियुनि जूं पधरियुनि जूं ऐं जेके वना जूं उहे हर को पंहिंजे हिसाब सां ॿुधाए पियो त असां हीअं कंदा आहियूं असां उअं कंदा आहियूं असां ईअं कंदा आहियूं त इलाही सुठो पियो लॻे। सभिनी खे अॼु जो प्रोग्राम बि इलाही सुठो लॻो ऐं काफ़ी माण्हुनि जी अॼु शादियूं बि आहिनि अॼु जे ॾींहं ते ई त उन्हनि सभिनी खे खोड़ सारियूं मुबारकूं ऐं खोड़ सारियूं बेस्ट विशिस। सो बहरहाल कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो टीवी जो वॉल्यूम ऑफ कयो। हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जेको आहे मूंखे मुंहिंजो आवाज़ ॿुधण में अचे पियो त ख़ादिम भाउ सो बहरहाल ऐं एतिरो चवंदी आहियां त जेको आहे टीवी जो वॉल्यूम ऑफ करे छॾंदा कयो म्यूट करे छॾंदा कयो पर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न आहियो मञंदा। सो इहा शिकायत मूंखे तव्हां खां आहे ऐं हमेशह जेको आहे रहंदी त मतिलबु एतिरो चवण जे बावजूद बि तव्हां कॉल मिलाईंदा आहियो ऐं तव्हांजो टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे त तव्हांखे बुरो न लॻंदो आहे त कॉल डिस्कनेक्ट थी वञे त इन खां सुठो आहे त टीवी जो वॉल्यूम
बंदि रखूं न ऐं सुकून सां ॻाल्हायूं सुठे तरीक़े सां ॻाल्हायूं त इलाही मज़ो ईंदो जेको ॿुधण वारनि खे बि सम्झ में ईंदी ॻाल्हि ॾिसण वारनि खे बि सम्झ में ॻाल्हि ईंदी ऐं सम्झ में ईंदो त कहिड़े टॉपिक ते पिया ॻाल्हायूं छा पिया ॻाल्हायूं ऐं जॾहिं टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त पोइ बसि इहो ई हूंदो आहे हैलो 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 तव्हांखे आवाज़ु अचे थो हा मूंखे आवाज़ु नथो अचे बसि इहा ई ॻाल्हि हूंदी आहे ॿी का बि ॻाल्हि न हूंदी आहे बहरहाल कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी खुश आहियो मां बिल्कुलु ठीकु आहे किथां खां मां ही जमाना खान गिला पंजकोट का जी अदी वेलकम कयूं था छा चवणु चाहींदव अदी ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो शो हली रहियो आहे असां इलाही इंजॉय था करूं और मूंखे बि ॻाइण जो इलाही शौक़ु आहे कहिड़ी ॻाल्हि जो ॿियो ॾेखार हा शौक़ु छा जो आहे तव्हांखे मूंखे सिंगर थियण जो इलाही शौक़ु आहे ॻाइण जो शौक़ु आहे मॉडलिंग जो होस्टिंग जो इलाही शौक़ु आहे पर मूंखे मौक़ो ई नथो मिले पंहिंजी फरमाइश कंहिंखे असां अच्छा पोइ तव्हां कॾहिं ट्राई कयो आहे किथे विया आहियो किथे बि न आहियूं विया असां पर असांखे नंबर बि नथो मिले असां कंहिंसां कॉन्टेक्ट करूं पंहिंजी ज़िंदगी कीअं शुरूआत करूं अच्छा चलो चलो तव्हांखे इनशाला तव्हांखे मौक़ो लाइफ ज़रूरु ॾींदी तव्हांखे मौक़ो मिली वेंदो अॼु असां ॾिसंदासीं तव्हांजो आवाज़ कीअं आहे असांखे छा ॿुधाईंदो पंहिंजे आवाज़ में पंहिंजे आवाज़ में तव्हांखे छा ॿुधायां ॿुधाईंदो त ख़बर पवंदी त तव्हांजो आवाज़ हा ॿुधायो जेको दिलि चए ॿुधायो सिंगार जा समूरा हथियार यार तो वठ मेरन जी तेज तेजी तलवार यार तो वठ सिंगार जा समूरा वेठो जण दे तू विलपन जदाम रुखते एड़ी अखिन में शौकी जन बाजन जब करते परवाना हुस्न जा यदि बिलाल से मैं तेरे फर्स्ट शामिल थी ना तेरे दफो जिंदगी में ट्राई करे मां थोरो घबराई थी वञा न तमामु सुठो ऐं सुठो तव्हांजो आवाज़ आहे सुठो पिया ॻाल्हायो वॾी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए करे इनशाला तव्हांजी ख़्वाहिश जेका आहे उहा ज़रूरु पूरी थींदी इंशाल्लाह अल्लाह चाहे इंशाल्लाह ज़रूरु पूरी थींदी पर मां चवां थी अगरि कोई कॉन्टेक्ट नंबर मिली वञे त कॉन्टेक्ट थी पंहिंजा ख़्वाब पूरा करे थिया अच्छा तव्हां ॾिसो जंहिं नंबर ते तव्हां कॉल कयो था उतां ई तव्हांखे कॉन्टेक्ट नंबर मिली वेंदो तव्हांखे किथे बि वञिणो आहे त कराची में अचो खोड़ सारा असांजा सिंधी पंहिंजा चैनल्स आहिनि किथे बि तव्हां ऑडिशन ॾियो तव्हां हुन में इनशाला ज़रूरु पास थी वेंदो अल्लाह हाफ़िज़ थैंक यू ऐं इलाही सुठो लॻो अदी सां ॻाल्हाए करे ऐं ॾिसो का बि पंहिंजी ख़्वाहिश मारणु न खपे अगरि तव्हांखे परमिशन आहे अगरि तव्हांखे बिलीव आहे पाण ते अगरि तव्हांखे ट्रस्ट आहे पंहिंजे पाण ते त असां ॿाहिरि निकिरी कुझु करे सघूं था या करे ॾेखारे सघूं था त तव्हां बिल्कुलु कयो ऐं जेको आहे कॉन्टेक्ट कंहिंसां न हुजण जो को जवाज़ ई न आहे अॼुकल्ह त असांजा खोड़ सारा सिंधी चैनल्स आहिनि तव्हां किथे वञी करे ऑडिशन ॾींदो त पंहिंजी महिनत सां अगरि तव्हां में उहा एबिलिटी मौजूदु हूंदी त उहो ज़रूरु तव्हांखे सिलेक्ट कंदा ऐं अॼुकल्ह त दौर ई न आहे त कंहिंजे पोयां लॻिजे या कंहिंखे मिंथ कजे न बाबा न ऐं चवंदा अपनी घोट त नशा थी वई सो पाण में अगरि तव्हां में टैलेंट आहे पाण में अगरि तव्हां जो जेका आहे एबिलिटी मौजूदु आहे उहो कमु करण जी त ॿिए खे मिंथ करण जी का ज़रूरत आहे अॼुकल्ह सिफ़ारिशी दौर ई कोन्हे को त सिफ़ारिश कंदासीं त नौकिरी मिली वेंदी सिफ़ारिश कंदासीं त हीअं थी वेंदो अहिड़ो कुझु बि न आहे अॼुकल्ह सभु कुझु पंहिंजो पाण ई माण्हू करे त वधीक सुठो बि लॻंदो आहे पंहिंजे बलबूते ते सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु किथां ख़बर फैसल करीम ॻाल्हायो फ्रॉम उमरकोट कीअं आहियो फैसल ठीकु आहियो अलाह शुक्र तव्हां ठीकु आहियो दी अल्लाह जो शुक्र आहे प्रोग्राम ॾिसो पिया जी तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितर आहे दी महिरबानी महिरबानी छा चवणु चाहींदव टॉपिक ॿुधो बस टॉपिक तव्हां ॾियो ॻाल्हाईंदासीं असां पाणे ॿुधायो छा चवणु चाहींदो असां बस इहे चवणु चाहियूं तव्हांजो प्रोग्राम तमामु सुठो आहे असां शाम जो ॾिसंदा महिरबानी शाम जी हा चलो ॿियो कुझु चवणु चाहींदव ॿियो कुझु न बसि इहो घणेई आहे बसि इहो तव्हां माशाल्लाह प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो आहे महिरबानी फैसल महिरबानी थैंक यू फैसल सां कॉल कई ऐं फैसल स्पेशली प्रोग्राम लाइ ॻाल्हाइण जे लाइ कॉल कई त प्रोग्राम इलाही सुठो आहे
ऐं असां रेगुलर ॾिसंदा आहियूं, असांखे वणंदो आहे। सुठी ॻाल्हि आहे, नयो प्रोग्राम आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं तव्हां रंगनि भरी शाम में रंग भरिया उहे सभु तव्हां सां हुया, त हिन प्रोग्राम खे बि तव्हां ईअं ई अॻिते वठी हलंदो त तमामु सुठो ई थींदो। ऐं फस्ट डे खां वठी अॼु ताईं इलाही सुठी जेका आहे उहा मोट मिली आहे। सो मूंखे लॻे थो मूंखे थोरो पाणी पीअणु खपे। सो पाणी जेको आहे न उहो ज़रूरी हूंदा पंहिंजे भरिसां रखणु, स्पेशली असां जहिड़े माण्हुनि जे लाइ, छो जो असां थोरा एलर्जी जा मरीज़ आहियूं त केॾी महिल बि कुझु बि हेड में कचिरो अची थो सघे। सो बहरहाल असांजो अॼु जो टॉपिक इलाही सुठो रहियो ऐं ओवरऑल सभिनी सुठी मोट ॾिनी त शादी ऐं मङणी ऐं पधरी जे हिसाब सां कहिड़ी कहिड़ी रस्मूं तव्हां पाण कंदा आहियो या कहिड़ी कहिड़ी फेवरेट रस्म तव्हांजी आहे जंहिंमें तव्हांखे खोड़ सारो घणो मज़ो ईंदो हूंदो रस्म करण में। सो कॉल बि वठूं था। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ, केरु किथां खां? जी तव्हां छा चवणु चाहींदो? टॉपिक ख़बर न आहे। टॉपिक बसि इहो ई आहे त शादियुनि में तव्हांजी कहिड़ी फेवरेट रस्म आहे? तव्हांजी जेके शादियूं वग़ैरह थींदियूं आहिनि, मङणी शादी, उन में तव्हांजी फेवरेट रस्म कहिड़ी आहे पंहिंजी? हा मतिलबु पसंदीदा रस्म तव्हांजी कहिड़ी आहे जेका तव्हांखे वणंदी हुजे? हा इहो ई चलो ठीकु। ॿियो कुझु चवणु चाहींदो? कॉल डिस्कनेक्ट थी ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त मां छा थी चवणु चाहियां। बहरहाल कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त लाइन जो बि मसइलो थी वेंदो आहे ऐं असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं त अॻे ताईं आवाज़ जेको आहे उहो क्लियर न आहे पहुचंदो। सो को मसइलो कोन्हे, मसइलो को कोन्हे, प्रॉब्लम को कोन्हे। बहरहाल ही तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, तव्हां सुकून सां कॉल कंदा कयो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कॉल मिलण खां पोइ केरु कंफ्यूज़ बि थी वेंदा। सो बहरहाल ऐं पाणी वाणी पी वठां, तव्हां जेसि ताईं सेहरे खे इंजॉय कयो, असां बि कयूं था ऐं वरी पोइ मिलूं था। तमामु ख़ूबसूरत ट्रैक मां इंजॉय कयो, असां बि इंजॉय कयोसीं। ऐं शादियुनि जी ॻाल्हि जॾहिं थी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ट्रैक बि शादियुनि जे हवाले सां ई हुजणु खपनि त सुठा लॻंदा आहिनि। छो जो ॾिसो न कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेके टॉपिक जे हवाले सां असां ॻाल्हि कंदा आहियूं ऐं उहा ओड़ी का शइ साम्हूं अची वेंदी आहे त इलाही सुठो लॻंदो आहे। त गीत बि सभु असां कोशिशि कई आहे उहे ई हलायूं जेके शादियुनि सां रिलेटेड आहिनि ऐं शादियुनि जो मौसम बि आहे। रमज़ान ईद खां पोइ बि शादियूं हूंदियूं आहिनि, वरी हज़ार ईद जेका आहे बकरा ईद खां पोइ बि शादियुनि जो ई सीज़न हूंदो आहे। सो बहरहाल हाणे कंटिन्यूअसली इहो ई मौसम हलंदो, शादियूं मङणियूं पधरियूं, मतिलबु जेको आहे शादियूं घणियूं थींदियूं आहिनि। सो बहरहाल जेको आहे जल्दी सां कॉल कयो ऐं कॉल करण खां पहिरीं भरा महिरबानी टीवी जो वॉल्यूम बंदि कजो। ॾिसंदासीं केरु आहे कॉल ते। हलो अस्सलाम वालेकुम। मोहम्मद उमर पियो ॻाल्हायां जुड़े खां। मोहम्मद उमर, जी अदा कीअं आहियो? ठीकु ठाक? जी अदा छा चवणु चाहींदो भाउ? अॼु जेको टॉपिक आहे न शादियुनि जो, जी जी इहो बहितरीन हली वियो आहे। महिरबानी। ऐं मुंहिंजी भाणेजी जी शादी आहे, सायरा जी सूमर जॾहिं। ताहिरा जी? हा ताहिरा जी, सायरा नालो आहे। सायरा? हा सायरा जी। चलो सही। ख़ूबसूरत को फेरो अॼु मुंहिंजी भाणेजी जे नाले कंदा त महिरबानी कंदी। इंशाल्लाह बात ज़रूरु कंदासीं ऐं खोड़ सारी बेस्ट विशेस बि आहिनि तव्हांजी भाणेजी लाइ, सायरा लाइ। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? इहो चवंदुसि सॼी सिंध खे सलाम ऐं चेटीअ ऐं कशिश खे सलाम। वालेकुम सलाम भाउ, वालेकुम सलाम। थैंक यू मोहम्मद उमर भाउ सां कॉल कई। ऐं मोहम्मद उमर भाउ चयो त मुंहिंजी भाणेजी जी शादी आहे सायरा जी सूमर जे ॾियारे, सो मतिलबु हफ़्ते खां पोइ। त सायरा खे स्पेशली बेस्ट विशिस असांजे तरफ़ां, मुंहिंजी टीम जे तरफ़ां, पूरी सिंध जे तरफ़ां खोड़ सारी दुआऊं ऐं इहा ई दुआ हूंदी आहे जीअं छोकिरी ऐं छोकिरे जी शादी थींदी आहे त मतिलबु शादी त थी वेंदी आहे पर चवंदा आहिनि त शादी खां पोइ असली लाइफ शुरू थींदी आहे त उहा मतिलबु सही हले, उन में माण्हू कामयाबु थिए। शादी करण को वॾो मसइलो न हूंदो आहे, शादी खे निभाइणु वॾो मसइलो हूंदो आहे। छो जो तव्हां हिकिड़े ख़ानदान खां ॿिए ख़ानदान में था वञो, त अगरि उते को हिकिड़ो माण्हू बि तव्हांजे ज़हन मुताबिक़ न हूंदो आहे त पोइ उहा शादी न हूंदी। सो बहरहाल दुआ इहा ई आहे त जंहिंजी शादी आहे या शादी थियण वारी आहे या न थी आहे या जॾहिं बि थिए उन शादी खां पोइ ज़िंदगी सुठी गुज़रे, लाइफ सुठी गुज़रे। ऐं स्पेशली छोकिरियुनि जे लाइ इहो चवंदसि त अलाह जा नसीब सुठा करे। छोकिरियुनि जे लाइ वधीक मसइलो थींदो आहे, वरी छोकिरा जेके आहिनि उहे त
मां चवंदी आहियां छोकिरनि खे तव्हांखे त मज़ो आहे भई ग़लति हुजी बि तव्हां सही आहियो, सही हूंदे बि तव्हां सही आहियो। त छोकिरी वीचारी खे जेको आहे न उहो घणो कंप्रोमाइज़ करिणो पवंदो आहे हर जॻह ते। सो बहरहाल चलो इहो बि असांजो सबर आहे सभिनी छोकिरियुनि जो, औरतुनि जो। इन जो फल भला कोई इंसान न ॾींदो त अलाह साईं त ज़रूरु ॾींदो। ऐं छो जो अलाह साईं सबर वारनि सां गॾु आहे, त इहा ॻाल्हि त हक़ीक़त आहे त जंहिं बि सबर कयो आहे त उनखे लास्ट में तमामु सुठो ई फल मिलंदो आहे। ऐं पोइ माण्हू खे पाण खे वरी रियलाइज़ थींदो त अच्छा ही सभु कुझु मूंखे मिलणो हुयो, इन जे करे एतिरी देरि थी या एतिरा प्रॉब्लम्स थिया मूंसां, या मतिलबु ही सभु कुझु न थिए हा त शायदि ही एतिरो सुठो सभु कुझु मूंखे न मिले हा। सो बहरहाल सभिनी जे लाइ खोड़ सारियूं बेस्ट विशिस आहिनि। प्रोग्राम जो सेगमेंट बि आख़िरी आहे असांजो, लास्ट में असां ख़ूबसूरत ट्रैक बि हलाईंदासीं, गीत हूंदो या सहरो हूंदो, पर हूंदो शादियुनि सां ई रिलेटेड। ऐं कॉल जे लाइ बि इहो ई चवंदसि त जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हायो, उन खां पोइ भली तव्हां पंहिंजो जेको बि गीत आहे, सहरो आहे, लाॾो आहे या सॉन्ग आहे, उहो तव्हां फरमाइश करे सघो था त ही सॉन्ग प्ले कयो। अगरि असां वटि मौजूदु हूंदो त असां ज़रूरु प्ले कंदासीं। ऐं कॉल करण खां पहिरीं छा करिणो आहे, टीवी जो वॉल्यूम म्यूट करे छॾिणो आहे, ऑफ करे छॾिणो आहे, बंदि करे छॾिणो आहे, या वरी टीवी खां थोरो ॿाहिरि वञी करे ॻाल्हाइणो आहे। छो जो मां इहो ई चवंदी आहियां तव्हां एॾी मिनट सां कॉल मिलाईंदा वरी थोरो इन मतिलबु टीवी जे करे तव्हांजी ॻाल्हि थी कयो न आहे थी सघंदी ऐं कॉल खे डिस्कनेक्ट करिणो पइजी वेंदो आहे। उहा ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे, स्क्रीन ते बि सुठी न लॻंदी आहे, तव्हांखे बि सुठो न लॻंदो तव्हांजी एतिरी महिनत खां मिलायल कॉल वरी पोइ डिस्कनेक्ट थी वञे, त इहा ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे। सो बहरहाल अॼु तमामु सुठो असांजो प्रोग्राम रहियो ऐं सभिनी खे ॾाढी ख़ुशी थी त मेहता बलोच जेका आहे पंहिंजे ग्रुप सां सुभाणे असां सां गॾु हूंदी। खोड़ सारा गीत हूंदा, लाॾा हूंदा, सहरा हूंदा, म्यूज़िक हूंदो, घणो कुझु हूंदो असांजे प्रोग्राम में। ऐं मेहताब बलोच ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे हूंदी आहे त उते दिलि धमाका ऐं ख़ुशी ख़ुशी हूंदी आहे। ऐं हमेशह उन्हनि जो त कम ई इहो आहे ख़ुशियूं वंडणु। ॾिसो आर्टिस्ट को बि हुजे न, उनजो कमु इहो ई आहे ख़ुशी वंडणु, भले उहो पाण केतिरो बि प्रॉब्लम में हुजे, परेशान हुजे, पर जॾहिं बि ऑन द स्पॉट किथे बि पहुचंदो आहे त हू हमेशह ख़ुशियूं ई वंडींदो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे लाइफ में बि को प्रॉब्लम हूंदो, पर उनजे बावजूदि हू मुर्कूं बि खेॾींदा आहिनि। त इहो बि हिकिड़ो चवंदा आहिनि त सवाब जो कमु आहे, सदका जारी आहे। तव्हां कंहिंखे हिन दौर में जेको ही दौर हले पियो, हिन में तव्हां कंहिंखे थोरो ख़ुशि कयो या कंहिंखे खिलायो या कंहिंजे लाइ थोरो भलो कयो त मतिलबु तव्हां सां अलाह साईं जेको आहे उहो राज़ी थी वेंदो आहे। उहो कहिड़ो बि कमु हुजे, कंहिंजो बि को प्रॉब्लम हल कयो था। सो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? केरु पिया ॻाल्हायो? अफरोज। अफरोज, किथे गुम आई अफरोज? ख़ुशि आहीं? तो याद नथा कयो मां किथे लभंदमि भला, मुंहिंजी भाॼी मूंखे विसारे थी छॾे। न बिल्कुलु तव्हांखे न विसारियो, ऐं जेके मुंहिंजा पुराणा कॉलर आहिनि सभु यादि आहिनि। हाणे मुंहिंजो वापसि अची वियासीं न मुंहिंजी भाॼी जे दिलि में वापसि। हा बिल्कुलु। अफरोज कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जो शुक्र आहे भाॼी, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। भाॼी पहिरियों त मुंहिंजे प्रोग्राम ईंदा आहियो पर कुझु पढ़ाई न कयो, तव्हांजी नज़र न लॻी वञे कंहिंजी। मूंखे जेका लॻणी नज़र लॻी वई, हाणे मूंखे छा लॻंदी? अल्लाह भाॼी सच्ची। हार मूंखे नज़र जेका लॻणी उहा लॻी वई, हाणे न लॻी सघंदी। हाणे अहिड़ो कुझु बचो ई न आहे जंहिंखे नज़र लॻे। भाॼी मां जॾहिं त प्रोग्राम ईंदो मां पढ़ी छॾंदमि, बसि कंहिंजी बि नज़र न लॻंदी। चलो तव्हां पढ़ी छॾींदा आहियो, तव्हां एतिरा सारा कॉलर्स मुंहिंजे लाइ दुआ कंदा आहियो, न मूंखे नज़र कोन लॻंदी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अच्छा अफरोज यादि कयो तव्हां? जी भाॼी यादि कयो मूंखे? भाॼी मां एतिरो यादि कंदी आहियां पर लाइट जी वजह सां माना प्रोग्राम ॾिसी सघंदी हुयमि, मजबूर हूंदी हुयमि, ॾींहं जो बि लाइट न, राति जो बि लाइट न, तंहिं करे मां छा कयां भला। अॼु प्रोग्राम ॾिठो आहे? अॼु बसि प्रोग्राम जी टाइम जी ख़बर हुई, तंहिं करे बसि नंबर 21 लाइक कयां थी, तंहिं करे बसि प्रोग्राम एतिरो बहितरीन आहे, थी शामिल न थिया। बिल्कुलु सही था चओ। छा चवणु चाहींदो? अॼु जो टॉपिक बि ॾाढो सुठो आहे। जी जी भाॼी। अफरोज तव्हां त उअई गीत ॿुधाईंदा, अॼु जो टॉपिक बि ॾाढो सुठा सहरा वेरा ॿुधाइणा आहिनि असांखे। अथव यादि को सहरो? अच्छा तव्हां कहिड़ो यादि कयो आहे? मुंहिंजे लाइ? मुंहिंजे लाइ? अहिड़ो तव्हां बि अहिड़ा मुंहिंजो सॉन्ग बि अहिड़ो। हा ॿुधायो ॿुधायो। ठीकु आहे ॿुधायो। हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी सोया मां, हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी सोया मां, ॿिए पासे खां हीरा मोती अज़र जे मथां घुरिया
वाह वाह मैं पास हीरा मोती अजरक मथा घरामा हिकड़ो गल गुलाब जो हिक पासे रखी सो वाह 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 इहो भला काथां ॿुधो अथई एॾो सुठो गीत वरी तव्हांखे ॾिसी करे सभु यादि अची वई तव्हां गुलाब जे गुल जे तरीक़े सां यादि न कयो अरे यार बस गुलाब जे गुल जी वीचारे जी तू मना बस्ती करे छॾी हमेशा ख़ुशि जो प्रोग्राम कंदा वञो थैंक यू सो मच थैंक यू अफरोज थैंक यू ऐं इलाही सुठो लॻो अफरोज सां इलाही ॾींहंनि खां पोइ ॻाल्हायो ऐं अफरोज थोरो हद खां वधीक ई तारीफ़ करे वई पर बहरहाल जेको माण्हू पाण सुठो हूंदो आहे उनखे सभु सुठा लॻंदा आहिनि ऐं जेको पाण सुठो न हूंदो आहे उनखे केर बि सुठो न लॻंदो खणी केर हुजे सो बहरहाल हिकु दफ़ो ॿीहर आऊं ॿिन जल्दी जल्दी ॿुधाईंदे मेहताब बलोच पंहिंजे ग्रुप सां गॾु हूंदी सुभाणे खोड़ सारी कचहरी थींदी खोड़ सारा गीत हूंदा खोड़ सारा लाॾा हूंदा खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं लाइव कॉल ज़रिए तव्हां हुनखे फरमाइश कजो तव्हांजी फरमाइश जेका आहे उहा पूरी कंदी ऐं जेके असांजा पंहिंजा सिंधी सकाफ़त जा गीत आहिनि लाॾा आहिनि उहे सभु तव्हांखे उहे सुभाणे ॿुधण जे लाइ मिलंदा सुभाणे कुझु ॿियो ई रंग हूंदो सो बहरहाल हाणे अॼोको ॾींहुं जेको आहे तव्हां वेट कयो सुभाणे ताईं अलाह ख़ैर कंदो ऐं ज़िंदगी रही त वरी सुभाणे गॾु हूंदासीं मेहताब बलोच सां गॾु